मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। जामशोरे में सिंध जे नाले वारे शाइर अदीब दानिश्वर मोहतरम जामी चांडियो तरफ़ां लेक्चर प्रोग्राम करायो वियो। यूथ एक्टिविस्ट नेटवर्क तरफ़ां जामशोरो सोशल एक्टिविस्ट नेटवर्क जे सहकार सां सिंध यूनिवर्सिटी जे टीचर्स क्लब में रिथियल लेक्चर प्रोग्राम में 21वीं सदी जूं तक़ाज़ाऊं ऐं अॼु जो नौजवान जे मौज़ू ते तफ़सीली लेक्चर थियो। जरत लेक्चर प्रोग्राम में समाज सुधारक उस्तादनि, शाइरनि, अदीबनि, दानिशवरनि, यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। लेक्चर प्रोग्राम में नाले वारे समाज सुधारक उस्ताद मोहम्मद रोशन बिरामाणी, यूथ एक्टिविस्ट नेटवर्क जे ज़ैन गोपांग, जामशोरो एक्टिविस्ट नेटवर्क जे ज़ाहिद धारेजो ऐं ॿियनि पिणु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। तक़रीब में नाले वारे शाइर अली आकाश, मोहम्मद यूसुफ जोयो, शबीर मंगसी, आदम बुट, शाइर फिदा चांडियो, शफ़ी मल्ला ऐं ॿियनि खोड़सारनि शख़्सियतनि पिणु शिरकत कई। वधीक तफ़सील ॿुधूं था हिन रिपोर्ट में। अंधेरो त दुनिया में अचणो ई नाहे, अंधेरो त दुनिया में अचणो ई नाहे, सितारा न हूंदा ॾिया ॾिन कंदा पिया। अॼु हीउ जेको इवेंट आहे, हीउ जेको प्रोग्राम आहे, इहो यूथ एक्टिविस्ट नेटवर्क ऐं जामशोरो सोशल एक्टिविस्ट नेटवर्क जे पारां लेक्चर सीरीज़ आहे हिकिड़ी, जंहिंजो उनवान आहे 21वीं सदीअ जूं तक़ाज़ाऊं ऐं अॼु जो नौजवान। ऐं सिंध जो तनबाहो ऐं वॾो नालो जंहिं पंहिंजे कलम सां ममता माणी आहे ऐं हर नौजवान ऐं हर उमिरि जो माण्हू उहो चाहींदो आहे त असां हिन शख़्सियत खे ॿुधूं। ऐं अॼु ख़ुशी आहे त उहो नालो, उहो जामी चांडियो साहिबु असांजे विच में आहे ऐं अॼु असां हुनजी पाण ॿुधंदासीं। प्रोग्राम खे अॼु टाइम बि काफ़ी थी वियो आहे ऐं प्रोग्राम खे बाक़ी हलायूं था पिया। मां यूथ एक्टिविस्ट नेटवर्क जे सदर ज़ैन गोपाल खे गुज़ारिश कंदुसि त अचे ऐं अजनि तब्दील करे। ज़ैन गोपाल जिन माण्हुनि में अकेलो हुअण जो हौसलो हूंदो आहे, हिकु ॾींहुं उन्हनि जे पुठियां काफ़िला हूंदा आहिनि। दोस्तों, सभ खां पहिरीं मां हिते वेठल मौजूद महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां जिन हिकु नंढे सॾ ते हिते पंहिंजी तशरीफ़ खणी आया। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। मां तमामु घणो ख़ुशि आहियां जो अॼु असां सां हिन वक़्ती लेक्चर ते गॾु सिंध जो नामीदार ऐं नई ठही जो उभरंदड़ ॾाहो मोहतरम जामी चांडियो साहिबु गॾु आहे। मौक़े जो फ़ाइदो वठंदे मां इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुसि त हीअ असांजी नंढी तंज़ीम यूथ एक्टिविस्ट नेटवर्क, हीअ हिकु अहिड़ी तंज़ीम आहे दोस्तों जिन हमेशह मज़लूमनि जी मदद कई आहे। असां हिकु मां तव्हांखे मिसाल ॾींदुमि, जीअं त असां पंहिंजे पाण में कंट्रीब्यूशन करे पंहिंजी तंज़ीम जे प्लेटफॉर्म जे पारां हिकु क्रिकेट ग्राउंड जो आगाज़ कयो। उन खां पोइ असां
तरबियती सेमिनार कराया असां नौजवाननि में अवेयरनेस आंदी। दोस्तों असां जामशोर जी तारीख़ में ट्रेड यूनियन जी ड्राइविंग लाइसेंस कैंप हराई जंहिंमें 1000 माण्हुनि ड्राइविंग लाइसेंस पंहिंजा ठाराया। आखिर छा कारण आहे जो हिन 21वीं सदी जेका टेक्नोलॉजी जी सदी सवाइ ईंदी आहे उन में भी असांजा नौजवान तरक्की करण जी बिना पुठियां छो पिया वञनि, उन जो आखिर छा कारण आहे? तव्हां सभिनी दोस्तनि वटि जेके बि सवाल हूंदा इन्हनि जी इहो छा कारण आहे इहो सॼो हल करणु, इहो सॼो तव्हांखे ॿुधाइणु, इहो सॼो तव्हांखे अवेयरनेस तव्हांखे ॾियणु हिते मोहतरम जामी चांडू साहब असां वटि आया आहिनि। अॼु मुंहिंजी टीम मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां मुझे उस्ताद मिस्टर ज़ाहिद मुर्तज़ा धारे जो ऐं मिस्टर अमीर बख्श छछर जो जिन हमेशह असांखे हौसलो ॾिनो, जिन हमेशह यूथ खे हौसलो ॾिनो ऐं उहे अॻियां वधण जी उन्हनि खे ताक़त ॾिननि। जॾहिं जॾहिं असां पुठियां थियासीं त असांखे इन ॿिनि शख़्सनि असांखे जज़्बो ॾिनो। मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे सभिनी टीम मेंबर्स जो, मुंहिंजे ऑफिस बेयरर्स जो, जिन कॾहिं मूंखे अकेलो न छॾियो, जिन हमेशह मुंहिंजो साथ ॾिनो। मां शुक्रगुज़ार मां कुझु नाला खणंदुमि पंहिंजे ऑफिस बेयर पंहिंजे मेंबर्स जा जिन हमेशह ॾुखे वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो ऐं उन्हनि जे करे अॼु असांजी ऑर्गेनाइज़ेशन हिन मुक़ाम ते आहे। ऐं ॿिया बि जेके जेके मुंहिंजा मेंबर्स आहिनि मां उन्हनि सभिनी शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी ज़ैन। साईं रोशन जी तक़रीर खां पहिरीं मां चाहींदुमि त असां वटि जामी साहब जे लाइ अजरक आहे ऐं मां गुज़ारिश कंदुसि अजरक जे लाइ रजब नुहाणी खे त अचे ऐं जामी साहब खे अजरक पेश। जामी साहब लाइ गुलनि जो तोहफ़ो आहे। मां यूथ जे कारकुन रऊफ़ खे गुज़ारिश कंदुसि त जामी साहब खे गुलनि जो तोहफ़ो पेश करे। साईं रोशन बिरमाणी जे लाइ गुलनि जो तोहफ़ो आहे। सारंग मंसी खे गुज़ारिश कंदुसि त अचे ऐं साईं रोशन बिरमाणी खे गुलनि जो तोहफ़ो पेश करे। यूथ एक्टिविस्ट नेटवर्क जे कन्वीनर ऐं रूए रवां ज़ैन गोपांग जे लाइ गुलनि जो तोहफ़ो आहे। मां सत्यन खे गुज़ारिश कंदुसि अचे ऐं उनखे गुलनि जो तोहफ़ो पेश करे। महिरबानी दोस्तों, ही जेको टॉपिक आहे ऐं अॼु जेके पंहिंजूं हालतूं आहिनि ख़ासि करे सिंध जूं ऐं सिंध जे नौजवान जूं, हिकिड़ो वक़्ताइदो फ़ैसिलो हुयो ऐं ज़बरदस्त टॉपिक हो ऐं इहो गॾियल सलाह मशवरे खां पोइ असां हिते फाइनल ते पहुतासीं त इहो टॉपिक हुजणु खपे ऐं जंहिंमें यूथ जेके आहिनि उहे हुजनि ऐं उहे जामी साहब खे ॿुधनि ऐं जामी साहब जी ॻाल्हाइण खां पोइ हुन खां सवाल जवाब कनि। अॼु पाण जंहिं फेज़ में हलूं पिया ख़ासि करे नौजवान जेको आहे सिंध जो, उहो चाहे नौकरियुनि जे हवाले सां हुजे या नौजवान तालीम जे हवाले सां हुजे या ॿिए कंहिं ज़िंदगी जे शोबे सां हुजे, उहो तमामु हिकिड़ी ग़रीबी वारी हालत में आहे ऐं उनखे का सम्झ न पई अचे त असांखे करिणो छा आहे। चाहे तालीम जी सूरत हालत तमामु ख़राबु आहे, जेकॾहिं सिंध जे इक़्तिसादी सूरत आहे तॾहिं बि उहा तमामु ख़राबु आहे। त मां सिलसिले अॻिते वधाईंदे साईं रोशन बिरमाणी साहब खे जेको जाम सोशल एक्टिविस्ट नेटवर्क जो कन्वीनर आहे ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे, असां हुन मां सिखिया आहियूं, मां गुज़ारिश कंदुसि साईं रोशन बिरमाणी खे त अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं रोशन बिरमाणी। नौजवाननि जो जेको यूथ एक्टिविस्ट आहिनि, जेके बि दोस्त आहिनि, उन्हनि जे लाइ प्रोग्राम आहे। उस्ताद बुखारी चयो, अञा राति आहे निंड खन जो गुफ़्तो, अञा राति आहे निंड खन जो गुफ़्तो, मिले ई नथो कुझु कुरारनि जो गुफ़्तो, वठी रहिबो सभु कुझु जवाननि जो गुफ़्तो। ही जवान आहिनि जिन में इहो हिमत आहे, इहा हिमत आहे, इहो हौसलो आहे, जेके पंहिंजी हिमत सां सभु कुझु करे सघनि था, हासिलु करे सघनि था। ऐं ख़ासि तौर ते असां तव्हां सभु, असांजो उस्ताद बि आहे, असांजे सफ़र जो साथी बि आहे, साईं जामी चांडू साहिबु, अॼु जो वॾो नालो आहे। असां तव्हांजे अॻियां एतिरी दीवार कोन थींदासीं ऐं सभु जामी चांडू साहिब खे ई ॿुधंदासीं। ॿ अखर सिर्फ़ु इन करे त साईं वेलकम तव्हांखे ऐं असांखे ख़ुशी आहे वक़्तु वक़्तु जॾहिं बि असां जामी साहिब खे यादि कयो आहे त असां कॾहिं बि साईं जवाबु न आहे ॾिनो ऐं असां वटि हाज़िर थींदो आहे। इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे, तव्हां दोस्तनि जी नौजवाननि जी ख़ुशकिस्मती आहे जो जामी चांडू साहिबु अॼु असां वटि जामसुरे में गॾु आहे ऐं साईं खे ई असां ॿुधंदासीं अॼोके नौजवान खे छा करणु खपे, दुनिया जो हालतूं छा आहिनि ऐं दुनिया काॾे थी वञे, दुनिया जो नौजवान यंग जेको आहे यूथ आहे उहो छा थो करे, असां छा पिया कयूं,
इन्हनि शयुनि खे कंपेयर करण जे लाइ असां साईं खे घुरायो आहे त इनशाला हिन मां तमामु घणो अॼोके लेक्चर मां असां सिखंदासीं। हीउ सिलसिलो वरी अॻिते हलाईंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। महिरबानी साईं रोशन बिरमाणी साहब। लाज़मी हिते यूनिवर्सिटी जा दोस्त आहिनि ऐं ॿिया जे कुझु कॉलेज जा दोस्त पढ़ंदड़ आहिनि ऐं अक्सरियत हिते जेका यूथ जी आहे। जीअं त अॼुकल्ह दुनिया में चर्चो आहे त यूथ जेका आहे उहा तब्दीली जो महरक आहे ऐं यूथ खे ई प्रमोट कजे ऐं हिते असांजी इहा कोशिशि रही आहे। ख़ासि करे जेके बि मुंहिंजा हम उमिरि दोस्त आहिनि, छछर साहिबु गॾा मूंसां, यूसुफ जुवेर साहिबु गॾा, शबीर मक्सी साहिबु मूंसां गॾा, असांजा साफ़ी दोस्त आहिनि हिते, हाकिम आहे, हफ़ीज़ आज़ाद गुरोही साहिबु आहे। इन्हनि सभिनी जी इहा कोशिशि हूंदी आहे त इन्हनि नौजवाननि खे अॻिते कजे जेके सिंध जो मुस्तक़बिल आहिनि, जेके चाहिनि था त सिंध में हाणे घटि में घटि अहिड़ी क़यादत अचे जेका माण्हुनि जी ॻाल्हि करे, माण्हुनि जे मसइलनि जी ॻाल्हि करे ऐं उन्हनि तब्दीलियुनि जी ॻाल्हि करे जेका असां दुनिया खां हज़ारे कोह खां परे आहियूं। अमेरिका में छा पियो थिए, यूरोप में छा पियो थिए या दुनिया जे ॿिनि मुल्कनि में छा पियो थिए असांखे ख़बर ई कोन्हे का। हमेशह असां वटि टेक्नोलॉजी जो ग़लति हिकिड़ो इस्तेमालु आहे। इन करे पाण कोशिशि कयूं त असां नौजवान खे प्रमोट कयूं उहे साइंस पढ़नि, साइंस लिटरेचर पढ़नि ऐं उन ई काविश, उन ई सथ सां मां मतिलबु फ़ख़ुरु मां महसूसु कंदो आहियां त मुंहिंजो अहिड़े घराणे सां तालुक़ु आहे जो मुंहिंजो वालिद साहिबु हुन सॼी ज़िंदगी साइंस खे अर्पी ऐं हीअ लास्ट टाइम हिकिड़ी मीटिंग थी जंहिंमें जामी साहिबु बि हुयो। उन्हनि जो इहा ई हिकिड़ी कोशिशि हुई जंहिंमें अमेरिका जा कुझु दोस्त हुया त उन सिंध जे नौजवान खे इन पासे हंधि ठाहे ॾिनो साइंस खे पढ़नि, साइंस लिटरेचर खे पढ़नि त दुनिया में वहे वापरे छा पियो। चइनि खां निकिरी करे पाण अहिड़नि माण्हुनि सां नौजवाननि जी ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र माण्हुनि जी मुलाक़ात करायूं जंहिंसां असांजा ज़हन खुलनि, दुनिया में छा पियो वहे वापरे, दुनिया में कहिड़ी नवाण आहे उन मां सिखिजे, उन मां पिराइजे। इन करे ज़ैन गोपांग जो सिलसिलो, साईं रोशन बिरमाणी जो सिलसिलो, हाजी ख़ान गोपांग, अमीर भाई छछर साहिबु वेठो आहे, हाजी ख़ान बैतुल साहिबु हिते वेठो आहे। असां सभिनी जी इहा हिकिड़ी गॾियल इहा हिकिड़ी कोशिशि आहे त पाण सभु गॾिजी दोस्त, ख़ासि करे जामशोर जेको चवनि था इल्म जी धरती आहे, जेके 3 यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में इन क़िस्म जूं हिकिड़ी पॉज़िटिव सरगर्मियूं पैदा कजनि त जीअं उते जो मुख़्तलिफ़ जेके नौजवान पढ़ण था अचनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां उन्हनि में इहा ॼाण ॾिजे, उन में इहा शऊर हुजे त असांखे अॻिते करिणो छा आहे। सो बहरहाल टाइम बि काफ़ी थी वियो आहे ऐं जामी साहिबु तमामु वॾो नालो आहे ऐं जॾहिं बि सिंध ते ख़ासि करे मां इहा ॻाल्हि कंदो आहियां, मां जामी खे मुसलसल पढ़ंदो रहंदो आहियां, अख़बारुनि में हुनजा जिन जा बि आर्टिकल जिते बि छपा आहिनि मां हुनखे पढ़ंदो आहियां। ऐं मुंहिंजो वालिद साहिबु मूंखे हमेशह ख़ासि करे 3-4 माण्हुनि लाइ चवंदो आहे हिनखे तूं पढ़ंदो कर ऐं मूंखे जेका थोरी घणी इंफॉर्मेशन मिलंदी आहे असां जेको उत्साह जेको मिलंदो आहे हुन में जामी इज़ वन ऑफ देम। सो इन करे त उहो आर्टिकल जा दलीलनि सां ऐं हिकिड़े अकुल ऐं हिकिड़ी ॾाहप सां भरियल हूंदा आहिनि, हुन में लबाड़ी ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि। असांखे ख़ुशी आहे त जामी असांजे साम्हूं आहे ऐं जामी असांजे विच में आहे त पाण सभु जामी खे ॿुधंदासीं। मां तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में गुज़ारिश कंदुसि सिंध जे तमामु वॾे ॾाहे ऐं कालम निगार साईं जामी चांडे खे अचनि ऐं पंहिंजे वॾी महिरबानी। हिन अॼोकी फ़िक्री क़िस्म जी हिकिड़ी वेहक या कचहरीअ में शरीक समूरा दोस्तो, जीअं सिंध ऐं जीअं सिंध जो नौजवान, तव्हां त मूंखे नौजवान करारे छॾियो। मां थोराइतो आहियां दोस्तनि जो तव्हां हिन अॼोकी कचहरीअ जो एहतमाम बि कयो आहे ऐं हिन तमामु हिकिड़े बुनियादी ऐं अहम मौज़ू ते जेको मां ई सजेस्ट कयो दोस्तनि जो मौज़ू ॿियो हुजे हिन में, पोइ मूं चयोमांसि त बहितर आहे त हिन ॻाल्हि ते कजे, मौज़ू ते ॻाल्हि कजे। तव्हां हिन कचहरी जो एहतमाम कयो आहे। मां जॾहिं कैडेट कॉलेज पिटारो में पढ़ंदो हुउसि, मूंखे यादि आहे त मैट्रिक में असां जॾहिं हुआसीं पिटारो कॉलेज में त असां वटि जीअं फ़ौजी कॉलेज हो पासे में ई आहे, जामशोर में आहे, त असां वटि टिनी फोर्सिस जा ज़ाहिरा त ईंदा हुआ माण्हू, त कैडेट्स खे इनकरेज कयूं तव्हां अप्लाई कयो। त जीअं हर नौजवान खे शौक़ु थींदो आहे त मूंखे बि शौक़ु थियो ऐं मूं अप्लाई कयो एयरफोर्स में बि ऐं आर्मी में। ऐं ज़ाहिर आहे सभई इम्तिहान जेके हुआ मरदा मां उहे पास करे छॾिया ऐं नेट सिलेक्ट थी वियुसि। मूं पंहिंजे पर में सम्झो त मूं वॾो थी रहियो आहे। उन खां फ़ौरन पोइ मोकिलूं त मुंहिंजो वालिद साहिबु पाण कोई स्कॉलर हो, शाइर हो, अदीब हो, तरक़ी पसंदि रोशन ख़्याल माण्हू हो, प्रोफेसर हो। त मां जॾहिं वियुसि मोकिलुनि में घर त मां पंहिंजे तरफ़ां पंहिंजी पर में वॾी कामयाबी हथ में खणी वियुसि त मां उन ॿुधाईंदुसि घर में त मां आर्मी में ऐं एयरफोर्स में ॿिन्ही में मां सिलेक्ट थी वियो आहियां। GD पायलट एयरफोर्स में ऐं आर्मी में जेको ऑफिसर रैंक में। यस, मूंखे बाबा झलियो कोन, पर ॾिठुमि त हुनजे चहिरे ते को एॾो को ख़ासि ख़ुशी जो आसार मूं न ॾिठा। ऐं
पोइ मूंखे चयईं त असांजे घर जो कल्चर अहिड़ो जंहिंमें को ज़ोर ज़बरदस्ती हुई कोन, रोशन ख़्याल माहौल हो। त बाबा मूंखे हिकिड़ो नंढो बुकलेट प्रिंस पीटर क्रोपोटकिन, हिकिड़ो रशियन अनार्किस्ट हो, सोशलिस्ट अनार्किस्ट, उनजो हिकिड़ो तमामु लाजवाब हिकिड़ो बेमिसाल नंढड़ो किताबड़ो आहे। मूंखे बाबा उहो ॾिनो घर में, चयईं त हीउ नंढड़ो किताबड़ो आहे ऐं हिन किताबड़े खे घटि में घटि 5 भेरा पढ़जांइ ऐं पोइ सुभाणे नंढड़ो, त सुभाणे वरी पाण शाम जो इन ते कचहरी कंदासीं। मूं जॾहिं उहो किताबड़ो पढ़ियो ऐं वाक़ई 5 भेरा पढ़ियो ऐं हिकु राति में पढ़ी हुयुसि मां, पर तव्हां तेज़ ज़िंदा खां वठी, त तव्हां यकीन कयो त उहो जॾहिं मूं किताबड़ो पढ़ियो त मां अंदरि ई अंदरि उहो पंहिंजे फ़ौज में हुननि जो फ़ैसिलो तब्दील कयो ऐं बाबा बि मुंहिंजे ख़्याल में चाहियो इहो ई पए, जंहिंजे करे हुन मूंखे ॾिनो। ऐं जॾहिं ॿिए ॾींहुं शाम जो मां पंहिंजे वालिद साहिब सां वेठुसि त मां हुनखे चयो त मां ही 5 भेरा बिल्कुलु पढ़ियो आहे ऐं हिन मूंखे मुकमल तरह तब्दील करे छॾियो आहे ऐं मां फ़ौज में कोन थो वञा। ॾाढो ख़ुशि थियो, मूंखे बाक़ी पातई, मूंखे चई फ़ौज में ख़राबु ॻाल्हि कोन्हे, तमामु भली ॻाल्हि आहे, पर ज़िंदगी हिकिड़ी आहे माण्हू खे, उहा हिकिड़ी हयाती माण्हू कीअं पंहिंजी कारज में आणे, इहो वॾो सुवालु आहे। इन करे मूं हमेशह चाहियो त मुंहिंजे औलाद या मुंहिंजा ॿार इल्म सां वाबस्ता हुजनि ऐं ज़िंदगी में पंहिंजे रस्ते जी चूंड अहिड़ी कनि जंहिंमें इल्म सां वास्तो हुजे। इन करे फ़ौज में त कोई इल्मु कोन्हे ऐं नेवी में आर्मी में कोई इल्मु कोन्हे, इन करे हीउ सुठो फ़ैसिलो आहे। त इन लिहाज़ खां मां, ऐं पोइ उहो बुकलेट मां पाण बि गुज़िरियल 10-15 सालनि खां हर साल छपराए विराईंदो आहियां सॼी सिंध मुफ़्त में, त हर नौजवान पढ़े उहो ऐं हुनखे, ऐं तव्हांखे ज़रूरु पढ़णु खपे उहो। ज़िंदगी जो जेको मक़सदु हयात आहे छा हुअणु खपे, उन किताबड़े में क्रोपोटकिन कमाल लिखियो आहे। ऐं मूं ॻाल्हि छो या कई त क्रोपोटकिन जे तसवर खे साम्हूं रखी ऐं हिन मौज़ू खे साम्हूं रखी मूं बि अहिड़ो हिकिड़ो ॿियो बुकलेट लिखियो आहे सिंधी नौजवाननि जे लाइ, जेको हाणे छपो जल्दी। छो हुन जा तसवर पंहिंजे दौर जा हुआ ऐं अॼोके दौर में सिंधी नौजवान खे छा करणु खपे उन बारे में जेके मुंहिंजा ख़्याल आहिनि, त उन बुकलेट में मूं लिखिया आहिनि। ऐं अॼु कचहरी जेका आहे उहा दरअसल उनजो ई ख़ुलासो आहे। इन करे उन मुंहिंजे नंढड़े किताबड़े जो ई ख़ुलासो आहे जेको मूं अॼोके दौर जे नौजवान नस्ल सां मुखातिब थी लिखियो। असांजी कचहरी जेका अॼोकी आहे उन जा 3 पासा हूंदा। मां 3 पासनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल तव्हां सां कंदुसि ऐं पोइ तव्हांखे मूंखे ख़ुशी थींदी जेकॾहिं बाद में सुवाल जवाब थींदा ऐं का गुफ़्तगू थींदी। पहिरीं ॻाल्हि त जॾहिं चऊं था 21वीं सदी त उन जो मतिलबु छा आहे? छाकाणि त असांजे समाज जे क़तई अक्सरियत खे अंदाज़ो ई न आहे त हीअ आलमी दुनिया बीठी किथे आहे, सोचे छा पई, एजेंडा कहिड़ी आहे उनजी ऐं उन जूं धाराऊं कहिड़ियूं आहिनि इल्म जूं ऐं फ़िक्र जूं, ऐं उहा वञे कहिड़े पासे पई, मुस्तक़बिल कहिड़ो हूंदो, कीअं हूंदो। असांजे समाज जी अञा घणाईअ खे इन जो तसवर बिल्कुलु न आहे। इन करे सिंधी नौजवान जो बुनियादी फ़र्ज़ु थींदो त उहो सम्झे त हू कहिड़े दौर में रही रहियो आहे। उहो दौर उहो कासिमाबाद जो या जामशोर जो या सिंध जो न ऐं पाकिस्तान जो न, पर आलमी इंसानी समाज जो, जंहिंखे चऊं था असां 21st सेंचुरी। ॿियो नुक़्तो जेको तव्हां सां मां कचहरीअ में ॻाल्हि ॿोल करणु चाहींदुसि, उहो पंहिंजो समाज आहे। 21वीं सदी जो आलमी समाज हिकिड़ी ॿी रियलिटी आहे ऐं सिंध जो समाज भली 21वीं सदी में हुजे, उहो हिकिड़ी ॿी बीठो आहे, एक्सट्रीम हिकिड़ी ॿी बीठो आहे जाइ ते। उहो कहिड़ी सूरत हाल में आहे, कहिड़ी हालत में आहे, उहो ॿियो असांजो मौज़ू हूंदो। ऐं टियों त इन ॿिन्ही पूरब छुटियुनि में हिकिड़े पासे आलमी इंसानी समाज, ॿिए पासे सिंध जो हमअसर सिंध जो समाज, ऐं इन विच में अॼोके दौर जो सिंधी नौजवान छा करे सघे थो, हुन छा करणु खपे, इहा असांजी कचहरी जो दाइरो हूंदो, मौज़ू हूंदो। ऐं सुठी ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे, सिंध में तोड़े पाकिस्तान में ॿियूं तमामु घणियूं ॻाल्हियूं माण्हू खे मायूस कंदड़ आहिनि ऐं माण्हू खे को नथियूं उमेद ॾियनि, पर हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजे सिंध में जेका आबादी आहे उनजो 60 खां 70% जे विच में जेका आबादी आहे उहा नौजवान ई आहे। ऐं असां पाण नौजवान न, जेके रियल नौजवान आहिनि, वाक़ई तव्हांजो नौजवान उमिरि वारो। ऐं इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, इहा तमामु उत्साहींदड़ ॻाल्हि आहे त कंहिं समाज जे अंदरि डेमोग्राफी, जर्मनी आहे यूरोप जो सभ खां अमीर मुल्क आहे, हिन वक़्तु सभ खां अमीर मुल्क आहे, पर उते जी पॉपुलेशन में नौजवान
ना है 20% खां मथे ना आहे। अमीर मुल्क आहे, तमामु अमीर मुल्क आहे, पर मुल्क बहरान में वरचड़ी वियो आहे त थींदो छा आहे असांजो? छो त एवरेज उमिरि जेका उते आहे जर्मनी में माण्हू जी वॾी कोन्हे, उनजे खाधे पीते जे स्टाइल जे करे शयुनि जे करे नौजवान थोरो आहे। ऐं इहा साॻी सूरत हाल मग़रबी दुनिया जे काफ़ी मुल्कनि जी आहे जिते नौजवान नसुल तमामु थोरे अंग में आहे ऐं इहो हुननि जे लाइ वॾो कंसर्न आहे। पर असां वटि सभई मसइला हूंदा, पर असां वटि हिकिड़ो उत्साहींदड़ पासो इहो आहे त सिंध में तोड़े पाकिस्तान में जेका डेमोग्राफी आबादी आहे उन में असां वटि 60 खां 70% जे विच में जेका आबादी आहे उहा नौजवान तबिके जी आहे ऐं इहा वॾी उमेद जी ॻाल्हि आहे। हाणे मां आलमी इंसानी समाज ऐं सिंध जे समाज ते ॻाल्हाइण खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि करे पोइ थो अचां ॿिन्ही ॻाल्हियुनि ते। अरस्तूअ हिकिड़े इल्म खे तरतीब ॾिनो, उनखे हुन चयो टेलियोलॉजी। ऐं टेलियोलॉजी जो सुवाल को अरस्तूअ कोन आंदो, उन खां बि हज़ारे साल अॻु में दुनिया जे फ़िक्र में सुवाल मौजूदु हो ऐं उहो सुवाल जो मतिलबु छा आहे? सादी ॿोली में मतिलबु आहे त ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे? असां तव्हां सभु जेके दुनिया में रहूं था, ज़िंदगी जेका बि आहे, ऐं ज़ाहिर आहे ज़िंदगी हिते इंसान जी ज़िंदगी त ॿियनि जी बि आहे, वणनि जी बि आहे, पखियुनि जी बि आहे, हर कंहिंजी आहे, पर हिते ज़िंदगी जो समाजी माना में सुवाल आहे त इंसान जी ज़िंदगी। मज़हबनि माण्हुनि खे ॿुधायो आहे त इंसान खे ख़ुदा पंहिंजे इताअत लाइ मोकिलियो आहे। माण्हू जो कमु आहे त हिन दुनिया सां दिलि न लॻाए ऐं मां चवां माग आहे मिड़ई कमु टपाए, मिड़ई ज़माने जे हिसाब सां असुलु कमु हुनजो ॿियो आहे, उहो ख़ुदा जी इताअत आहे, हुनजी इबादत आहे, उनखे राज़ी करणु आहे। ऐं जंहिंखे मज़हबनि इहो बि चयो आहे त सर्विस ऑफ गॉड, ख़ुदा जी ख़िदमत, ख़ुदा खे हुननि मखदूम बि ठाहे छॾियो आहे त ख़ुदा जी ख़िदमत बि खपे। ख़ुदा खे राज़ी कयो ऐं पोइ रियल लाइफ त अॻिते आहे, इहो कुझु बि कोन्हे मज़हबनि वटि। हाणे सही आहे ग़लति आहे इहो फ़िलहालु मौज़ूअ न आहे, पर मज़हबनि जो चवणु इहो आहे घणे भाॻे थुले लिखे त हीअ दुनिया कुझु बि न आहे, असुल ज़िंदगी ॿी आहे, असुल दुनिया ॿी आहे ऐं माण्हू जो मक़सदु छा आहे हयाती में। सो अरस्तूअ बि इन सुवाल खे मथे खयो, जंहिंखे हुन इल्म जी तरतीब, इल्म जी शुरू मज़हबनि त इल्म जी शिकिल हुनखे, पर अरस्तू जीअं त फ़लसफ़ी हो, साइंसदान हो, इन करे अरस्तूअ उनखे हिकिड़े बाक़ाइदा हिकिड़े निज़ाम इल्म जी शिकिल ॾिनी जंहिंखे चइबो आहे टेलियोलॉजी, ऐं त ज़िंदगी जो मक़सदु छा आहे। पोइ अॻिते हली 16वीं सदी में फ्रांसिस बेकन जेको कमाल कयो, हुन जेका अरस्तू जी हैबत टोड़ी दुनिया जे ऐं ख़ासि तौर ते मग़रब जे समाजनि में इल्मी तौर, हुन चयो त उस्ताद अज़ीम अरस्तूअ इहो सुवालु उभारे इल्म जूं ऐं साइंस जूं राहूं बंदि करे छॾियो। जॾहिं माण्हू ॾिसो मक़सदु छा आहे। हिकिड़ो ॿियो माण्हू हो यूनान में, सुकरात खां, अफ़लातून खां, अरस्तू खां पोइ जो एपिक्यूरस, तव्हां ॿुधो हूंदो नालो। उन्हीअ चयो त उन्हीअ जो जवाबु ॾिनो पंहिंजे ज़माने में। हुन चयो त हे जेके चवनि था माण्हू मज़हबी क़िस्मनि जा या वहमी क़िस्मनि जा त ज़िंदगी जो मक़सदु उहो आहे, हुन चयो इहो मक़सदु कोन्हे। इहो एपिक्यूरस चयो आहे अॼु खां मैंने 2300 साल अॻु जी ॻाल्हि आहे। ऐं हुन चयो त ज़िंदगीअ जो मक़सदु फ़क़ति हिकिड़ो ई आहे। इहो एपिक्यूरस ऐं कार्ल मार्क्स जी PhD हिन जे इन में एपिक्यूरन फिलॉसफी ते आहे। हुन चयो त इंसान जी ज़िंदगी जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे ख़ुशी ॾियणु, जंहिंखे तमामु घणो अॻिते हली थॉमस जेफरसन 18वीं सदी में चयो परसूट ऑफ हैप्पीनेस। इंसान जो ख़ुशि रहणु हक़ आहे ऐं उनजो फ़र्ज़ु बि आहे, उहा कोन आहे। इंसान जो फ़र्ज़ु बि आहे त उहो पंहिंजो पाण खे ख़ुशि रखे। ऐं उन ज़माने में एपिक्यूरस ॻाल्हि कई आहे त इंसान जी हयाती जो को मक़सदु कोन्हे, फ़क़ति मक़सदु आहे त पंहिंजो पाण खे ख़ुशि रखे ऐं रुॻो ख़्याल खे ख़ुशि न रखे, पंहिंजे जिस्म खे ख़ुशि रखे। ऐं जेके जिस्म जूं जेके लज़तूं आहिनि, कोई ख़ुशियूं आहिनि, उन्हनि खे बि ज़िंदा रखे ख़ुशि रखे, इहो ख़्यालु। सो इहो सुवालु तव्हां नौजवान दोस्तनि जो वॾो हल्को हिते वेठो आहे, इहो बेसिक सुवालु आहे। इन सुवाल खां सवाइ नौजवान पंहिंजी ज़िंदगीअ जी शुरूआति न करे सघंदो। जेसि ताईं माण्हू ज़िंदगीअ जे कारज खे, मक़सद खे न, छो त मां बि ज़िंदगीअ जे कारज जे वारे पासे जो माण्हू आहियां, मक़सद वारे पासे जो माण्हू न आहियां। छो त को बि साइंसी माण्हू मक़सद वारे पासे नथो वञी सघे। इहो अरस्तू जी भुल हुई
ऐं उनजी ग़लती लॉजिकल एरर हो जो हुन सम्झो त को ज़िंदगी जो मक़सदु हयात थींदो आहे। हा, ज़िंदगी खे मक़सदु ॾेई सघिजे थो, ज़िंदगी खे कारज ॾेई सघिजे थो। इन करे तव्हां नौजवान दोस्तनि सां मुंहिंजी पहिरियों नुक़्तो इहो हूंदो त सुवाल इहो आहे त असांजे जेका ज़िंदगी असांखे मिली आहे उन जो असां कहिड़ो कारज ॻोल्हियो आहे। जे ज़िंदगी अकारज आहे त पोइ त लखे नसुल ईअं आया, खाधऊं पीतऊं, ॿार ॼणियूं ऐं मरी खपी विया, मिटी में मिटी थी विया, के सड़ी विया। जेको जंहिं मज़हब वटि जहिड़ो तरीक़ो आहे डेड बॉडी खे ट्रीट करण जो, उहे माण्हू आया मरी विया हलिया। उन मां कुझु माण्हू रिकॉर्ड ते रहिजी विया, छो त ॾाहा शाइर हुआ, अदीब हुआ, फ़लसफ़ी हुआ, साइंसदान हुआ, हीरोज़ हुआ, बादशाह हुआ, बाक़ी मख़लूक़ जेका सॼी हुई वई। इहो बेसिक सुवाल आहे, ज़िंदगी जो कारज छा आहे। जे इनखे ॻाल्हि खे उकलाइजे सवलो करे ऐं पोइ असांखे ॿी ॻाल्हि करणी आहे त इंसान हिकिड़ो बायोलॉजिकल एनिमल आहे। असां सभई बायोलॉजिकल सेंस में एनिमल्स आहियूं, असांजी फैमिली एनिमल्स जी फैमिली आहे। ऐं फ़र्क़ु हिकिड़ो आहे त हिनखे शऊर आहे ऐं हिन जो ब्रेन जेको आहे उहो एडवांस फॉर्म आहे मादे जो सोचे सघे थो, हुनखे सलाहियत आहे। इन करे जेको इंसानु आहे उहो बाक़ी हैवाननि खां घणो साॻियो बि आहे, घणनि शयुनि में जिबलतुनि में साॻियो आहे, पर घणनि शयुनि में उनखां मुख़्तलिफ़ आहे, उनखां एडवांस आहे। ऐं जंहिं ॻाल्हि में मुंहिंजो वेसाव आहे, जंहिंसां तव्हां इख़्तिलाफ़ जो पूरो हक़ु आहे, पर जेको मुंहिंजो तसवर आहे या मुंहिंजो फ़िक्र आहे, मुंहिंजो ज़ाती न आहे, जंहिं फ़िक्र जी धारा सां मुंहिंजो तालुक़ु आहे, उहा सम्झे थी, ऐं उहा ज़ाहिर साइंसी सोच आहे, उहा सम्झे थी त इंसानु हिकिड़ो बायोलॉजिकल एनिमल आहे ऐं हर इंसान जो पैदा थियणु हिकिड़ो एक्सीडेंट आहे, हिकिड़ो इत्फ़ाक़ आहे। ऐं ज़िंदगीअ जो को बि मक़सदु अॻुवाट को तय थियल हुजे, उनजे भेट में हीअं आहे त माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ खे हिन दुनिया में हिन दुनिया जे हिसाब सां कारज ऐं मक़सदु ॾेई सघे थो। इहो आहे ज़िंदगीअ जो इहो पासो। हाणे मक़सदु कहिड़ो आहे? वॾेरनि खे बि मक़सदु आहे, सरमाएदारनि खे मक़सदु आहे, मुले खे बि आहे, जागीरदार खे बि आहे, चोर खे बि आहे, बदमाश खे बि आहे, ठग खे बि आहे, साइंसदान खे बि आहे, आलिम खे बि आहे, अली आकाश वेठो आहे शाइर खे बि आहे, अदीब खे बि आहे, फ़नकार खे बि आहे, इनकलाबी खे बि आहे। माना त मक़सदु ज़िंदगी जो ऐं कार जो उनजी का हिकिड़ी शिकिल न आहे, उनजो रूप न आहे, पर उनजो नुक़्तो ज़रूरु इहो आहे त इंसानु पाण पंहिंजी ज़िंदगीअ खे कहिड़ो कारज। मां ॻाल्हि ॾिघी घणी आहे, इन करे ॻाल्हि खे शाइरी असांखे सवलो करे थी ॾिए मामला, थोरे सीरे में थोरे पैराए में वॾी ॻाल्हि सम्झणु। त लतीफ़ साईं खां मां ॿ बैत उधारा वठी हिन ॻाल्हि खे उकलाए पकिड़े वठूं था। लतीफ़ साईं इन सुवाल जो ॾाढो कमाल जवाबु ॾिनो आहे। हूअं त हुन तमामु घणनि शयुनि जा जवाब ॾिना आहिनि, पर हिन हवाले सां हिन सुवाल जो बि लतीफ़ साईं कमाल जवाबु ॾिनो आहे। ऐं सुरखंभात में ॿ हिकिड़ा बैत मां तव्हांजे साम्हूं पेश कयां थो, तव्हां ॾिसो त लतीफ़ साईं कीअं थो उनखे पेश करे। लतीफ़ साईं ॿिनि क़िस्मनि जे उठनि जी ॻाल्हि थो करे ऐं ॿिनि क़िस्मनि जे सिचुएशन्स जी ॻाल्हि थो करे ऐं ॿिनि क़िस्मनि जे रवैये जी ॻाल्हि थो करे। हिकिड़ो उठ हिकिड़े रवैये जो मॉडल आहे ऐं ॿियो उठ हुनजे मुताबिक़ ॿिए रवैये जो। हिकिड़ो निभागो उठ आहे, ॿियो सभागो उठ आहे। लतीफ़ साईं जेको अकारज आहे, जंहिंजो को मयार न आहे, जंहिं पंहिंजे हयातीअ खे हिकु चूंड जो को न ॾिनो आहे, हुस्ना की न ॾिनी आहे, उनखे निभागो सम्झे थो। ऐं जंहिंजी चूंड मयारी आहे, जंहिंजी हयाती में कारज आहे, उनखे लतीफ़ साईं उठ जो बहानो खणी सियो खणी खंभात में। हाणे ॿ बैत आहिनि ॿिनि क़िस्म जे किरदारनि जी जो वड़ थो ज़ाहिर करे। पहिरियों बैत जेको पहिरियों निभागे जी ॻाल्हि थो करे, चांगा चंदन न चरी। हाणे चंदन बि इस्तारो आहे ऐं चांगो बि हिते इस्तारो आहे, रियल ॿई न आहिनि, ॿई सिंबॉलिक माना में आहिनि। त जेको उठ आहे उहो ज़ाहिर लतीफ़ साईं उठ सां कोन पियो ॻाल्हाए असां सां था पियो ॻाल्हाए, इंसान सां। माना उठ जे बहाने असां सां मुखातिब आहे। ऐं चंदन जो मतिलबु को हू चंदन न आहे जेको हूंदो आहे असुल, उहो त ठीकु आहे। चंदन जो मतिलबु आहे सुपीरियर क्वालिटी, हाईएस्ट पॉसिबल। दुनिया में जंग में त हाईएस्ट पॉसिबल जेको बहितर आहे उहो चंदन आहे न, चढ़णु, ॿियो जंग में छा हूंदो। त लतीफ़ साईं उनजो मिसाल ॾेई असांखे चए थो त ज़िंदगी में असांजी चॉइसिस कहिड़ियूं आहिनि, मक़सदु छा आहे। चए थो चांगा चंदन न चरी मयार थो ॾिस।
चांगा चंदन न चरी मया पिए न मोक। छो तो तोखे झंग में चरण जे लाइ मोकिलियो अथऊं ऐं बदनसीब तोखे झंग में रुगो चरण जे लाइ इहे लाणियूं मिलियूं आहिनि, बसि ॿाड़ियूं। हाणे लाणी वरी सिंबॉलिक आहे, रदी ख़्याल, रवाजी ख़्याल, रवाजी कमु, रदी कमु। अच्छा जेके कमु कयो त बि ख़ैर आहे, न कयो त बि ख़ैर आहे। ज़िंदगीअ में हिकिड़ा ख़्याल ऐं कम आहिनि जेके कयो त बि ख़ैर आहे, न कयो त बि ख़ैर आहे, छो त उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। चए थो चांगा चंदन न चरी मया पिए न मोक, अगरि ओॾो न वञी। छो त तोखे जेकॾहिं सम्झ न आहे, शऊर न आहे, शनास तोखे न आहे, जो तूं लड़ी वञी चंदन ॾे, पर जे हलंदे फिरंदे झंग में तोखे उहा अती थी वञे, वात में मुश्क थो अची वञे, त बि तूं जीअं त बेशनास आहीं, तोखे ख़बर न आहे, इन करे तूं थुकियो छॾी थो। ऐं पोइ मयार तूं ॾिस त लाणीअ विचां लोक तो कहिड़े अखर आहिड़ी। जे चंदन मौजूदु आहे चरण जे लाइ, त पोइ चंदन जे हूंदे तोखे ॿाड़ियूं लाणियूं कीअं थियूं वणनि, हुन ते हैरत थो खाए, हुनखे मयार थो ॾे, त पोइ तो ते हैफ़ आहे, तो ते हैरत आहे। इहो असांजे मथां तो हैफ़ खाए त हिन ज़िंदगीअ में माण्हू चंदन थो चरे, पंहिंजे किरदार में, पंहिंजी सोच में, पंहिंजे वण में, पंहिंजे अमल में, पंहिंजे हयातीअ में हुनजो अमल, सोच, किरदार, रवैयो चंदन आहे या ॿाड़नि लाणनि वांगुरु आहे। इट्स अप टू अस। लतीफ़ साईं चए थो ॿिन्ही जी मयार थो ॾे ऐं इन करे हाणे तव्हां सम्झी ॻाल्हि। हाणे थो लतीफ़ साईं ॿिए जी ॻाल्हि करे, जेको सभा ॻोठ आहे उहो कीअं, ऐं अहिड़ो कमाल तसवर। मां त मुंहिंजो जेका महदूद ॼाण आहे अदब जी, मां त ज़िंदगीअ में अहिड़े क़िस्म जे हिन तसवर जे बारे में अहिड़ी ॻाल्हि दुनिया में किथे न पढ़ी आहे, जो ॿिनि सिटुनि जे बैत में, टिनि सिटुनि बैत में लतीफ़ साईं ॻाल्हि कई आहे। चए थो हाणे सभा ॻोठ जे बारे में, चए थो त वहे मंझे वॻ जेको सभाॻो आहे, मयारी आहे, चंदन चढ़ंदड़ आहे, ग़ैर मामूली आहे। उनजो कमाल वरी कहिड़ो आहे, उहो ग़ैर मामूली अंदर में आहे, ज़ाहिरी रूप में न आहे। टरणो हूंदो त ज़ाहिर ॾेखारींदो, जेको टरणो हूंदो उहो ज़ाहिरी रूप में ज़ोर रखंदो। लतीफ़ साईं चए थो हिन जे अंदर में ग़ैर मामूली पणो आहे, हिन जे अंदर में चंदन सां जी चॉइस आहे, हे ज़ाहिरी रूप में ज़ाहिर करे ई कोन थो त को ख़ासि आई। चए थो वहे मंझे वॻ खथूरी ॾार चरे। हिन जो कमाल कहिड़ो आहे, जेको वॻ हले पियो हुओ जंग में लाणियूं चढ़जण, ही उन सां ई गॾु पियो हले। इहो न पियो चवे त जीअं मां ख़ासि आहियां, हाणे मां कीअं हलां आम सां। हीअ जेको ख़ासि ऐं आम जे जेके उबतड़नि जो जेको हुन तवाज़ुन रखियो आहे, हिन में लतीफ़ साईं कमाल रखियो आहे। वहे मंझे वॻ खथूरीअ ॾार चरे, चरे खथूरी थो, हले आम सां पियो, हले वॻ सां पियो जेको वॻ आहे। ऐं माए मुंहिंजे करे पधर पग में लॻ, जे हुनखे पंहिंजी माउ बि ॾिसी वठे अहिड़े वण में, त उहा बयानु थी वञे, जग सी जहिड़ो जग हीअं सी हुत चरे। हुनजो कमाल छा आहे, हुनजो कमाल इहो आहे त जग वांगुरु हू बज़ाहिर जग वांगुरु आहे, उन में आम आहे, पंहिंजे अंदर में, पंहिंजे तसवर में, पंहिंजे चॉइस में, पंहिंजे ख़्याल में हू ख़ासि आहे, छो त हू चरे चंदन थो। त हाणे असां तव्हांजे लाइ इन में सॼी ॻाल्हि में मुंहिंजो पहिरियों नुक़्तो हो त ज़िंदगी में छा था कयूं। ज़िंदगी में असांजो इहो असांजो बेसिक सुवालु आहे, ऐं इन ॻाल्हि खे मां हीअं थो पूरो कयां त जंहिं ज़िंदगी में आदर्श न आहे, जंहिं ज़िंदगी में हुस्नाकी न आहे, जंहिं ज़िंदगी में ग़ैर मामूली फ़िक्र न आहे, जंहिं ज़िंदगी में जुस्तजू न आहे, ॻोल्हा न आहे, जंहिं ज़िंदगी में पंध न आहे, ऐं जेका ज़िंदगी रुगो पंहिंजी ज़ात लाइ आहे, कहिड़ो कमाल थियो। त पहिरीं ॻाल्हि नौजवान लाइ आहे त हू पंहिंजी ज़िंदगीअ जो विज़न ऐं ख़ाको ऐं तसवर कहिड़ो रखनि था, इहो बेसिक सुवालु आहे। त छा हे रदी ख़्याल, फरसूदा अमल, सोचूं ऐं तसवर जंहिंमें असांजा नसुल ॻरी आहे, असांखे बि उहो ई खणी उलाणियूं चरी वरी ज़माने मां मरी वञिणो आहे, या असांखे चंदन चढ़णो आहे। रती साईं ॻाल्हि थो करे, इहो बेसिक सुवालु आहे। ऐं ज़ाहिर आहे त इहो तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं ज़िंदगी में के आदर्श हुजनि, के मक़सदु हुजे, को जुस्तजू हुजे। ऐं इहो हाणे तव्हां पंहिंजे पाण खां पुछिजो ऐं पंहिंजे पाण सां गुफ़्तगू कजो, पंहिंजे पाण सां डायलॉग कजो, ऐं हमेशह वक़्तु कढी पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदा कयो। जेको माण्हू पंहिंजो पाण सां नथो ॻाल्हाए सघे, एॾो मसरूफ़ आहे, उहो कुझु न करे सघंदो। हीअ दुनिया जा सभु वॾा माण्हू पंहिंजो पाण सां
गुफ़्तगू कंदा आहिनि तॾहिं वॾा माण्हू थींदा आहिनि। शाइर, अदीब, साइंसदान, फ़नकार, पैगम्बर ई आहिनि। नबी साईं कहिड़ी पई जो मको छॾे, कमकार छॾे, वापारु छॾे, वञी वेही रहंदो गारे हिरा में। ज़रूरु सोचींदो हूंदो न वञी हुते त मुंहिंजो समाज छा आहे, माण्हू कीअं पिया हलनि, थियणु छा खपे हिननि जो, ज़ाहिर आहे। त इन करे इहा ख़िलवत जेका आहे, इहा ख़िलवत जेका पंहिंजो पाण जी अकेलाई में पंहिंजो पाण सां ॻाल्हाइण आहे, इहा इंसान जो वॾो भाॻ आहे। इन खां महरूम आहिनि अॼोके दौर जा माण्हू। इन करे तव्हां नौजवान पंहिंजो वक़्तु कढी पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा कयो त तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु हयात छा आहे। हाणे था अचूं उन ॿिनि शयुनि ते, आलमी इंसानी समाज 21वीं सदी जो ऐं पोइ सिंध जो समाज। मां अचां थो आलमी इंसानी समाज जे हिकिड़े हिकिड़े अंसर ई खणी, पोइ मां सिंधी समाज खे हुन सां गॾोगॾु। को ज़मानो हो जॾहिं इंसान जी फिज़िकल ताक़त वॾी ताक़त हूंदी हुई। माण्हू सघ हुआ, कदावरा ऐं कुल्हा वेकरा अथसि, विढ़ी सघे थो। ऐं इंसान जी डिघो अरसो ज़िंदगी दुनिया में जेके वसफ़ूं बयानु कयल आहिनि हीरोज़ जूं, उहे ज़ाहिर आहे त उहे इन कदबुत में कीअं आहिनि। ऐं आख़िर ताईं चवंदा वियतनामी अहिड़ा, चीनी अहिड़ा, लाहू जा माण्हू अहिड़ा, बंगाली भात खाते हैं। इहो तस्वर उहो ई आहे त माण्हूअ खे जिस्मानी बीहक ते परखणु। को ज़मानो हो जिस्मानी बीहक वॾी ॻाल्हि हुई, जिस्मानी सघ वॾी ॻाल्हि हुई। वरी औज़ार आयो त जिस्मानी सघ खे औज़ार मारे वियो। जेको कमु औज़ार करे सघे थो उहो जिस्मानी सघ नथी करे सघे। माना औज़ार अचे रिप्लेस कयो जिस्मानी इंसानी सघ खे। ऐं पोइ थींदो थींदो घणियूं ॻाल्हियूं आहिनि। सनती इनक़लाब आयो, वरी ज़राअत आई भला, शिकार में औज़ार कमु ईंदो हो। वरी ज़रई इनक़लाब में त पोखी, इहा वॾी टेक्नोलॉजी, वॾो ज़मानो हो। वरी सनती इनक़लाब आयो यूरोप में, त इंडस्ट्रियल रिवोल्यूशन जे करे हिकिड़ो नओं दौरु आयो। अॼोके दौर जी 21वीं सदीअ जी वॾे में वॾी सघ जेका आहे, इहा असांजे नौजवान खे सम्झणी पवंदी। न उहा जिस्मानी कुवत आहे, न उहा ज़राअत जी कुवत आहे, न उहा रुगो सनती कुवत आहे। अॼोके दौर जी इंसान जी वॾे में वॾी जेका सघ आहे, उहा इंसान जी ॼाण आहे, नॉलेज। हाणे जे असां 21वीं सदीअ में बि सघ रखूं था अॻूणे ज़माने जी, त पोइ उहो ज़मानो गुज़री वियो। दुनिया जे आलमी असां वटि हूंदो, पर आलमी इंसानी समाज जे अंदरि जंहिं शइ जी वॾे में वॾी हैसियत आहे, उहा दरअसल इंसान जी ॼाण आहे, इल्मु आहे। ऐं जॾहिं मां इल्मु चवां थो त इहो मां थोरो मुक़ाबिलो थोरो इनखे ठीकु आहे। मज़हबनि में को बि इल्मु कोन्हे। मज़हबनि में वाक़िया आहिनि, किसा आहिनि, नसीहतूं आहिनि, अख़लाक़ियात आहे, सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इल्मु कोन्हे। छो त इल्मु ॿी शइ आहे। अदब बि इल्मु न आहे ज़ाहिर आहे। अदब त अंदरि जी तख़यल जी, ख़्याल जी तख़लीक़ आहे। इन करे उहो इल्मु त कोन चइबो। अदब जेको बि आहे हसीन आहे, पर अदब इल्मु न आहे। अदब इंसान जो तख़लीक़ी अमल आहे, उनजी इदराक जी शिकिल आहे। इल्मु ॿी शइ आहे, इदराक ॿी शइ आहे। इल्मु जंहिंखे चए थो, ऐं जेके ॿियूं दुनिया में जेके सभु शोभा आहिनि, जॾहिं कंहिं शइ खे इल्मु चइजे थो त उनजो मतिलबु आहे तजुर्बाती साइंसी इल्मु। पोइ उहो नेचुरल साइंस जो हुजे या उहो समाजी साइंसुनि जो हुजे, पर जंहिं शइ खे इल्मु चइजे थो अॼोके दौर में, ईअं त हाणे माण्हू वेठा आहिनि रस्तनि ते तोता रखियो अचे असांखे इल्मु आहे, जेके माण्हू टोड़ा फीड़ा कंदा असांखे बि इल्मु आहे। इल्मु फ़क़ति दुनिया में उनखे चइबो आहे जेको तजुर्बाती साइंसी इल्मु हुजे, फितरी हुजे या समाजी हुजे, इहो आहे इल्मु। त अॼोके दौर जे नौजवान खे सम्झणो पवंदो त आलमी इंसानी समाज जी वॾे में कुवत आहे, जेका ताक़त जी शिकिल आहे, उहा इल्मु आहे। ऐं असांजो अॼोको नौजवान उन मैदान ते किथे बीठो आहे, इहो वॾे में वॾो सुवालु आहे उनजे साम्हूं। हे जो निसाबी किताब आहिनि असांजे समाज में, इहे आलिम पैदा कनि, इहो मुमकिन ई न आहे। छो त असांजा निसाबी किताब थोरी मालूमात ते मबनी आहिनि ऐं घणी जहालत ते मबनी आहिनि। निसाबी किताब में तारीख़ कूड़ी, मालूमात कूड़ी, महदूद, तासुब उनमें हर क़िस्म जा। पोइ हे जेके निसाबी किताब आहिनि, इहे पढ़ी ऐं पोइ तव्हां ॾिसो पिया त इन मां के वॾा माण्हू पैदा थिया बि कोन। हे समाज जा जेके वॾा माण्हू तव्हां हिसाबु लॻायो, सिंध जो हिसाबु लॻायो, गुज़िरियल 150 साल जो हिसाबु लॻायो, जेके बि वॾा माण्हू आहिनि उहे निसाबी किताबनि मां कोन आया। लतीफ़ साईं जे ज़माने में बि निसाबी किताब हूंदा हुआ, माण्हू पढ़ंदा हुआ मक्तबनि में। लतीफ़ त कोन पैदा थियो हुतां, शेख हयास त कोन थियो, का दावा करे सघे यूनिवर्सिटी असां मां पैदा थियो।
इब्राहिम जो, प्रसूल जो, साईं GM सैद, MS पौर, जितो हैदर बख्श, ये सभु वॾा माण्हू जेके अदीब, शाइर, फनकार। उस्ताद जुमन हिकिड़ी यूनिवर्सिटी मां सिखियो हूंदो म्यूज़िक। त ही जेको निसाबी इल्मु आहे, जे असांजो नौजवान इन निसा, हालांकि असांजो नौजवान पढ़े उहो बि कोन थो, जेको हे रद्दी ऐं फरसूदा निसाब आहे, असांजो नौजवान घणे भाङे उन में भर वञे। हक़ीक़त इहा आहे, जे उन में हू मुकमल भर थी वञे तॾहिं उहो इंतिहाई नाकाफ़ी आहे 21वीं सदीअ जे हिसाब सां, त उहो नौजवाननि खे कंहिं नए दौर में दाख़िल करे सघे। इन करे तव्हांखे सोचणो पवंदो, ऐं मां तव्हांजे साम्हूं सुवाल छॾियां थो, सोचिजो वरी पाण हुन ते, त 21वीं सदीअ जो वॾे में वॾो पावर ऐं ताक़त उहो इंसान जो साइंसी इल्मु आहे। उन साइंसी इल्म जे हवाले सां असांजो दौर, असांजो समाज, असांजो नौजवान नसुल किथे बीठो आहे ऐं किथे बीहंदो जे न हूंदुसि, त इहो तव्हां सोचे सघो था। ऐं इहा तव्हांजे साम्हूं ॻाल्हि आहे। टेक्नोलॉजी, टाइम घटा, घणी वसी ॻाल्हि करे मां थोरी ॻाल्हि ब्रीफली कंदुसि। टेक्नोलॉजी, जीअं मूं तव्हांखे चयो त जेको अवाली इंसान शिकार कंदो हुओ, उहो बि टेक्नोलॉजी नोट हुई। औज़ार जेको आहे हुनजो, पोइ भली पत्थर खे घड़े औज़ार ठाही, चोमदार शयूं ठाही, या तीर ठाही, या वॉट एवर जेके शयूं ठाही, या पंहिंजी ज़राअत लाइ ठाही, जेके बि शिकार जे ज़माने जा, ज़राअत जे ज़माने जा, जेके बि इंडस्ट्रियल रिवोल्यूशन जा, इहे सभई तव्हांखे ख़बर आहे त इंडस्ट्रियल रिवोल्यूशन जी शुरूआत थी इंजन खां, जेका बाप वारी इंजन आहे। बाप वारी इंजन जंहिंमां रेलवे जो शुरूआत थी, ऐं अली आकाश वेठो आहे, जॾहिं शैले जे वर्ड्सवर्थ जे ॻोठ मां रेल लंघी त हुन उछवार पई, छो त उहो सुबुह उथी बात कंदो, ऐं जॾहिं वर्ड्सवर्थ ॾिठो त हे जेका रेल आहे या धुओं चढ़ी वञे, मनी फिज़िकल न आहे, सरमायो पैसो फिज़िकल न रहियो आहे, माण्हू ॾिसे ई कोन। असां वटि वरी बि नोट हले पियो, हाणे दुनिया जे केतिरनि मुल्कनि में वञूं त नोट माण्हू ॾिसे ई कोन। हर जाइ ते कार्ड पियो, किसे पियो आहे, पियो फेरायो, पैसो अचे बि पियो, वञे बि पियो, ख़र्च बि थिए पियो, हर शइ थिए पई, पैसो ॾिसे ई कोन। इलेक्ट्रॉनिक मनी आहे, अनसीन मनी आहे, प्लास्टिक मनी आहे, या साइबर मनी आहे, ॾिसे कोन थो माण्हू। ऐं मुमकिन आहे अॻिते हली इहो कार्ड बि न हुजे, तकिड़ो हली वेंदो इहो कार्ड, सिर्फ़ु हिकिड़ो नंबर हूंदो माण्हू वटि, माण्हू खे नंबर ख़बर थी पवंदी, अकाउंट बैंक में हूंदो, रुॻो माण्हू जिते वेंदो पंहिंजो अकाउंट लिखंदो, नंबर लिखंदो, त उहा पैसा कटिजी वेंदा, हे नंबर मुंहिंजो, हे पैसा। इहो कार्ड बि फिज़िकल इन जी उमिरि कोन्हे। टेक्नोलॉजी, अॼोके आलमी इंसानी समाज जी टेक्नोलॉजी साइबर टेक्नोलॉजी, ही पूरी दुनिया साइबर ॾेरी वई आहे। असां तव्हां तसवर कयो पाण में, असांजे नसुल, असांजे नसुल में तव्हां नौजवान खे शायदि अजब लॻे, टेलीफोन असांजे कंबर शहर में मूंखे यादि आहे त असांजे जेके चंद घर हुआ जिन में असांजे घर में टेलीफोन आई, सॼो पाड़ो ॾिसण ईंदो टेलीफोन सेट खे, ॾिसण ईंदा टेलीफोन, वरी खिलंदा, अजीब ॻाल्हि आहे, आवाज़ु उहो ई पियो अचे। हिकिड़ी असांजे पाड़े माई हूंदी, हुनजो भाउ रहंदो सऊदी अरब में, उन भाउ खे नंबर ॾिनो, हुनखे असांजे घर आई, कॉल बुक कराई बि, उते अची वेंदो आई, सो जॾहिं हुनजी कॉल आई त हूअ पहिरीं त मुंहिंजी, हूअ तसवर न पई करे सघे त आवाज़ु वाक़ई मुंहिंजे भाउ जो आहे, वेठो हू सऊदी अरब में आहे, त हूअ बजाए जो हुन सां ॻाल्हाए, पंहिंजे अजब पाण सां बि ॻाल्हाए, वॾी ॻाल्हि आहे। असां ॾिसूं ॻाल्हि वेठा, हूअ अजब में पइजी वई त वाक़ई मुंहिंजे भाउ जो आवाज़ु सऊदी में वेठो आहे, उहो ही हिन में पियो करे उहो आवाज़ु, हज़ारे मील परे। टीवी आई, माण्हू शुरू में टीवी आई त टीवी खे रुॻो ॾिसंदो अजब में, त इहो आहे लॻाव कहिड़ो, टीवी में हूंदो कुझु कोन हो, 5 बजे शुरू थींदी, फरमाने लाइ पूरी थींदी। हाणे त तव्हांखे यकीन न ईंदो टीवी कीअं हूंदी, कॉल, इहा टेक्नोलॉजी जेको मूंखे यादि आहे त जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं पिटारो में, त मां 9वीं जमात में हुयुसि 83 में, त कंप्यूटर पाकिस्तान में पहिरियों आयो, ऐं उहो कंप्यूटर आयो हबीब बैंक में, असांखे कॉलेज मां वठी विया, तव्हां ॾेखारियूं हबीब बैंक में कंप्यूटर कहिड़ो आहे, ऐं मां तव्हांखे ॿुधायां कंप्यूटर केतिरो साइज़ जो वॾो हो, जे हिन जो तव्हां वेठा आहियो, इहे सभई दोस्त हेसि ताईं इहो सॼो कमिरो हो, ऐं जीअं वॉशिंग मशीन थींदी आहे, अहिड़े साइज़ जूं, अहिड़े नमूने जूं मशीनूं पहिरियों हुयूं, यको चौधारी, असांखे चयूं इहो CPU आहे। सॼे हेॾे हॉल में हिकिड़ियूं 30-35 मशीनूं पियूं हुयूं, चयूं इहो CPU आहे। हाणे CPU खीसे में पियो आहे माण्हुनि जे, ऐं इहो लका 30-35-40 सालनि जे अंदरि थियो आहे। त तव्हां तसवर कयो त ईंदड़ 20 साल, ईंदड़ 50 साल, ईंदड़ 100 साल, ईंदड़ 200 साल, हीअ टेक्नोलॉजिकल रिवोल्यूशन इहो केॾांहुं वेंदो हुयो। सवाल इहो आहे त असांजो समाज
असांजो नौजवान मां तव्हां सां मुखातिब आहियां, उहो हिन टेक्नोलॉजिकल ईरा में दौर में केतिरो रिलेवेंट आहे, केतिरो उनखे सम्झे। ऐं जॾहिं मां चवां थो मिसाल हुनर जी ॻाल्हि थो कयां, मिसाल मां हुनर, कंहिं ज़माने में हुनर जी शिकिलियूं ॿियूं, मैनुअल कमु कबो, इहो हुनर हूंदो न, इहो हुनर हो। अॼोके दौर में कंप्यूटर हाणे हुनर आहे, इल्मु न आहे इहो, हाणे इहा बेसिक लिटरेसी आहे, हीअ फ़ोन इस्तेमालु करणु लिटरेसी आहे, या ख़्वांदगी आहे बेसिकली अॼोके दौर इस्तेमालु करणु, हे शयूं इस्तेमालु करणु। असांजे अॼोके नौजवान खे ऐं असांजो सॼो समाज ज़ारा ज़रई समाज जो माण्हू आहे घणे भाङे, टेक्निकल शइ में असां समेत मूं समेत असांजो हर माण्हू चट आहे घणे भाङे। हिन 21वीं सदीअ में जेको नौजवान नस्ल आहे उहो टेक्नोलॉजी सां केतिरो कंपेटेबल आहे, केतिरो उहो सम्झे थो, केतिरो उन पासे वेंदो, त मां सम्झां थो त इहो वॾो सुवालु आहे त 21st सेंचुरी जो समाज जेको आहे उहो टेक्नोलॉजिकल रिवोल्यूशन जो दौरु आहे, ज़मानो आहे। ऐं उहा टेक्नोलॉजी जेका हाणे फिज़िकल न आहे, उहा सॼी साइबर आहे, डिजिटल आहे हर शइ। तव्हां ॾिसो त असांजे आस पास हाणे को माण्हू मोबाइल फ़ोन चोराए थो और पकड़जी थी पए। छो थी पकड़जी पए? छो त हाणे एॾी ट्रांसपेरेंसी ईंदी वेंदी हिन टेक्नोलॉजी जे करे जो शयूं ॾाढियूं सवलियूं थी वेंदियूं। उन डॉक्टर रोशन साहब हैदराबाद आयो, चई ताज़ो मिसाल ईंदी ऑपरेशन जो, त मरीज़ जो जंहिंजी दिलि जी ऑपरेशन आहे उहो हिकिड़े मुल्क में वेठो आहे, डॉक्टर सर्जन ॿिए मुल्क में वेठो आहे, मशीन होॾां टेक्नोलॉजी 3 मुल्क में ऑपरेट पई थिए, फिज़िकल को कॉन्टेक्ट इंटरव्यू कोन्हे ऐं ऑपरेशन हैपन्स, सर्जरी थिए पई। हाणे तव्हां तसवुरु कयो त इन सॼे दौर में असांजे नौजवान खे जेका तालीम आहे, जेको सिस्टम आहे, त इन करे टेक्नोलॉजिकल हिन एडवांसमेंट्स में असां किथे बीठल आहियूं, उहो असांजो सुवालु आहे, तव्हांजे सोचो पर में। टी शइ मुक़ाबिलो, कंपटीशन, जेतोणीकि ज़ाती तरह फ़िक्री तरह मां मुक़ाबले जे ख़िलाफ़ु आहियां। मुक़ाबिलो इंसानी समाज जे अंदरि बतौर बुछलाई दाख़िल थियो। छो मुक़ाबिलो हुअणु खपे? मुक़ाबिलो छो हुअणु खपे? मुक़ाबिलो इनसिक्योरिटी जी पैदावार आहे ऐं मुक़ाबिलो सरमाएदारी पैदा करे। हिकिड़ो कूड़ो मुक़ाबिलो, कूड़ी रेस हिकिड़ी, हालांकि माण्हुनि खे मुक़ाबले जे बजाए किन गॾियल शयुनि ते कमु करणु खपे। इंसान खे हिक ॿिए खे घटि करणु, हिक ॿिए खां ड्रोड़ खणण जे बजाए इंसान खे गॾियल शयूं ॻोल्हणु खपनि त असां हुते कमु वेही कयूं। इहो इंसान जो हुअणु खपे वर्चू ऐं मक़सदु। पर हिते सरमाएदारीअ जी ड्रोड़ इंसान खे हिकिड़े कूड़े मुक़ाबले में विछड़ियो आहे। हाणे असांखे वणे न वणे, पर फिल्म जेको दौरु आहे आलमी तरह, उन में मुक़ाबिलो बि रियलिटी आहे। जेसि ताईं जान छुटे न मां, ऐं यकीननि मूंखे यकीन आहे त मुक़ाबले मां इंसानु जान छॾाईंदो। तव्हांखे ख़बर आहे त डार्विन जॾहिं 19वीं सदी में किताबु लिखियो, ऐं उहो ज़ाहिर आहे त मुक़ाबले जे बारे में ई आहे, बायोलॉजिकल सेंस में, त स्पेशीज़ जे पाण मुक़ाबिलो आहे। हाणे उहा हिकिड़ी थियरी आहे जेका ॾाढी इंट्रस्टिंग आहे, पर उन सां गॾोगॾु प्रिंस पीटर क्रोपोटकिन, जंहिंजो मूं शुरू में हवालो ॾिनो, उहो बि 19वीं सदी जो तमामु ग़ैर मामूली ऐं अज़ीम एंथ्रोपोलॉजिस्ट हो ऐं साइंटिस्ट बि हो, मुफ़क्र बि हो, रिवोल्यूशनरी बि हो। उन किताबु लिखियो म्यूचुअल एड। उन ज़माने में 19वीं सदी में उन किताबु लिखियो त दरअसल फितरत में रुगो मुक़ाबिलो कोन्हे, फितरत में म्यूचुअल एड बि आहे। हर स्पेशी पंहिंजे अंदरि इंट्रा स्पेशी जेको आहे उहा म्यूचुअल एड आहे। इन करे डार्विन जी थ्योरी आहे इंटर स्पेशी ऐं क्रोपोटकिन चइजो इंट्रा स्पेशी। हुन कीवलनि ते वॾी तहक़ीक़ कई, हर शइ ते कई त कीअं हर जानवर हिक ॿिए सां पंहिंजे जेको हम नसुल आहे हिक ॿिए सां कोऑपरेट करे थो। इंसानी समाज बि यकीननि मुक़ाबले मां निकिरी म्यूचुअल एड में ईंदो ऐं इहो फैक्ट आहे जंहिंखे क्रोपोटकिन उन ज़माने में लिखियो। पर सुवालु इहो आहे त जेसि ताईं ईअं थिए तेसि ताईं सिंध जो समाज ऐं सिंधी नौजवान हिन सॼे मुक़ाबले जे ढोड़ में किथे बीठा हूंदा। असांजे माण्हुनि जो हाल इहो आहे, मां पाण जीअं त ट्रेनिंग कोर्सिस कराईंदो आहियां ऐं नौजवाननि जा इंटरव्यू कंदो आहियां, उन सिलसिले में तजुर्बात न आहिनि तमामु दिलचस्प। ऐं तव्हां मां कॾहिं कंहिंखे बि शौक़ु हुजे त कॾहिं अचे असांखे जॉइन करे ॾिसे। नौजवान ईंदो, बाबा CV साईं उहा विसरी वई, पोइ तूं आयो छो ई बाबा? साईं उहा विसरी वई, आयो आहे। अच्छा, वरी को ॿियो नौजवान ईंदो, बाबा तोखे छा में इंट्रस्ट आहे, तूं छाजे लाइ अप्लाई कयो आहे? साईं का न का शइ त हूंदी न। ऐं तोखे ख़बर न आहे, चईसीं मूंखे ॻाल्हि विसरी वई। वरी को टियों ईंदो, पोइ खीसे मां हिकिड़ी घुंझल हिकिड़ी पनो कढंदो ऐं उहो उनखे उहो पेश कंदो, हीअं साम्हूं अचे पर्ची वांगुरु, साईं मुंहिंजी CV आहे।
पोइ मां चवंदो आहियां वाह हीअ सीवी खणी तूं दुनिया में कहिड़े कम जे वेंदे, कहिड़ो तोखे इदारो जवाबु ॾींदो, केरु तोखे सीरियस वठंदो, केरु तोखे रेस्पॉन्स ॾींदो। ऐं ॾिसण वटा हूंदा आहिनि उहे रवैया असांजे नौजवाननि जा। त मुक़ाबिलो ज़ाहिर आहे कॉम्पिटेंस खां सवाइ, क़ाबिलियत खां सवाइ, हीअ 21वीं सदी आहे। तव्हां ॾिसंदव सिफ़ारिशी कल्चर तमामु तकिड़ो तकिड़ो विढ़िबो ईंदो, हिन जो को फीचर कोन अथव, हिते बि कोन्हेसि। हे सिफ़ारिशी कल्चर जेको हलियो सो हलियो, अञा थोरो हलंदो, पर इन जो को फ्यूचर कोन्हे। हाणे हींअर सिंध जहिड़े सूबे में बि जिते अक़रबा परवरी जो बदतरीन मिसाल आहे, उते बि टीचर्स जी अपॉइंटमेंट जेका थिए पई हाणे थियण वारी आहे, उहा टोटली गवर्नमेंट न पई करे सघे, हिकु माण्हू न खणी सघंदी, उहो सिस्टम मां ईंदा माण्हू, छो त इंटरनेशनल फंडिंग चए थी, कोन हलंदो किसो इहो। तव्हां ॾिसंदव त इहे सिफ़ारिशी अक़रबा परवर कल्चर तमामु तेज़ी सां वेंदो वेड़बो दुनिया मां, ऐं सिंध मां बि ऐं पाकिस्तान मां, दुनिया मां ख़तमु थी वियो आहे। उन सॼे सिलसिले में जेका माण्हू जी असुलु जेका विथ आहे ऐं वर्थ आहे, उहा माण्हू जी क़ाबिलियत आहे। त इन करे सिंधी नौजवान खे सोचणो पवंदो त 21वीं सदीअ जे अंदरि हू कहिड़ा हथियार खणी, कहिड़ा औज़ार खणी, कहिड़ी सलाहियत खणी, कहिड़ी क़ाबिलियत खणी ऐं उन में दाख़िल थींदो, मुक़ाबले में ईंदो। ऐं इहो वॾो सुवालु आहे। ऐं तव्हां यकीन कयो त दुनिया में एतिरियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, दुनिया में एतिरा मौक़ा आहिनि। हे सिंधी समाज में जेको साड़ आहे न माण्हुनि में हिक ॿिए सां टंगू छिकण जो, इहो बेसिकली ॿिनि सबबनि जी पैदावार आहे। हिकिड़ो अणॼाणाई आहे माण्हुनि खे त अब घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, ॿियो माण्हुनि में इनसिक्योरिटी आहे हिकिड़ी, त मतां इहो मूंखां रहिजी वञे। दुनिया में एतिरा मौक़ा आहिनि जो सिंध सॼी बि पूरी पवे त बि खुटाए न सघंदी। एतिरियूं स्कॉलरशिप्स आहिनि जो तव्हां जेतिरा नौजवान आहियो सिंध जा, तव्हां खुटाए कोन सघंदव। दुनिया में जॉब्स आहिनि, दुनिया में हर शइ आहे, इल्म जी एक्सेस आहे। सुवालु इहो आहे त असांजी मेंटेलिटी, ज़हनियत, हो अॻूणे सिफ़ारिशी कल्चर ते, पीउ जे आसिरे ते, चाचे जे आसिरे ते, MP जे आसिरे वारी आहे, या असांखे पंहिंजी सलाहियत ते एतमाद हूंदो त असां अॻिते वञूं। इन करे मां इन ॻाल्हि खे पूरो थो कयां त हिन अॼोके 21वीं सदी जे अंदरि नौजवान कॉम्पिटेटिव दुनिया में बिना क़ाबिलियत जे, बिना मयार ऐं सलाहियत जे न वञी सघंदो। ऐं जॾहिं मां चवां थो स्किल, त मां मिसाल ॾियणु चाहियां थो। मिसाल इंग्लिश लैंग्वेज आहे, अॻे इहा महारत लिखबी, हाणे इहो स्किल आहे, हिकिड़ो स्किल आहे, बिल्कुलु ईअं स्किल आहे जीअं कंहिं ज़माने में सही करणु स्किल हूंदो हो। जीअं अॼु खां 25, 30, 40 साल अॻु में सही करणु या अख़बार पढ़ी सघणु या ॿ लफ़्ज़ पढ़ी सघणु, इहो स्किल हो हिकिड़ो। उहा माण्हू ख़्वांदा आहे। छा हूंदी डेफिनेशन ख़्वांदा जी? ख़्वांदा माण्हू उहा जेको पढ़ी सघे या सही करे सघे, इहो ख़्वांदा आहे। इहो माण्हू ख़्वांदा न आहे। हाणे अॼोके दौर जो ख़्वांदा माण्हू को ॿियो आहे, तालीम अॻिते शइ आहे। त इन करे लैंग्वेज इंग्लिश लैंग्वेज आहे या ॿियूं आलमी ॿोलियूं आहिनि, इहे ॿोलियूं न आहिनि, इहे सोशल टेक्नोलॉजीज़ आहिनि जंहिंजे बुनियाद ते इहे हुनर आहिनि, इहे स्किल्स आहिनि। इन करे हाणे तव्हां नौजवान इन बारे में गौर कयो। असांजे नौजवान पहिरीं जमात खां पढ़े थो, हलो तालीमी इदारनि जो कारो मुंहुं आहे, भली डिगोर सुधांदो, असांखे कंहिं झलियो आहे? असांखे केरु झले थो? अॼोके दौर में त म्यूज़िक सिखणु मुमकिन आहे, इंटरनेट ते वेही तबलो सिखणु मुमकिन आहे, सितार सिखणु मुमकिन आहे, इंटरनेट ते सिखणु मुमकिन आहे, कंप्लीटली ऑनलाइन। हर शइ, दुनिया जी हर शइ ऑनलाइन सिखणु मुमकिन आहे। त पोइ ॿोली सिखणु छो मुमकिन आहे? ऐं फ्री बि आहे, सिर्फ़ु इंटरनेट हुजे। इन करे मां सम्झां थो त हीअ जेका असांजी बहाने वारी नफ़्सियात आहे, असांजी तालीमी इदारा सही न आहिनि, माहौल सही न आहे, घर में माहौल कोन्हे, वक़्तु कोन्हे। असां वटि माण्हू खां पुछो अची थी वक़्तु कोन थो मिले, अब किताब चवंदो पढ़ी अची वक़्तु कोन थिए। पोइ मां इनखे मिसाल ॾींदो आहियां त दुनिया में जेके माण्हू किताब लिखनि था ऐं पढ़नि था, उहे दुनिया जा मसरूफ़ तरीन माण्हू हूंदा आहिनि। वांदो कॾहिं किताब न लिखंदो आहे, वांदो कॾहिं न पढ़ंदो आहे। दुनिया जा मसरूफ़ तरीन माण्हू ई आलिम हूंदा आहिनि, साइंसदान हूंदा आहिनि, शाइर हूंदा आहिनि, अदीब हूंदा आहिनि, फ़नकार हूंदा आहिनि, छो त उहे वक़्त जो इस्तेमालु करे ॼाणंदा आहिनि। इन करे इहो तमामु हिकिड़ी बेसिक शइ आहे त असां केतिरो था अॻिते वञूं इन शइ में। वक़्तु 21वीं सदी में तव्हां जेकॾहिं कंहिं माण्हू खां पुछो, मां तव्हां मिसाल थो ॾियां, तव्हां बिल गेट्स खां पुछो, कॾहिं तव्हांजी इत्तफ़ाक़ सां मुलाक़ात थी वञेसि, उहो बि ॿारला ते आहे इनशाअल्लाह, माना अॼु मर्ज़ी ते। तव्हां चओ त मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां उन गुल पाण वञी, ख़ुदा न चाहे त पोइ, जे ख़ुदा न चाहे त तव्हां न मिलो बिल गेट्स सां, पोइ तव्हां रहिजी वेंदो।
इन करे चयो त मां कोशिशि कंदुसि त वञी बिल गेट्स खे ॻोल्हंदुसि, इहो आहे बिल गेट्स, ऐं उनखे ॻोल्हणु मुमकिन आहे बिल्कुलु। वक़्तु जे तव्हां बिल गेट्स खां पुछो कंहिं माण्हूअ, मां त हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां, मां अक्सर पंहिंजे ॿारनि जे लाइ किताब वठी ईंदो आहियां अहिड़ा जदीद दौर जा, त उनखे पढ़नि उनखे सम्झनि। हिकिड़ो किताब में लिखियलु हो नंढो वाक़ियो, त बिल गेट्स जे हथ में $1 मिलियन हुजे, ऐं जॾहिं चऊं था $1 मिलियन त इन मतिलबु आहे $10 लख, ऐं $10 लख तव्हां सम्झो था त माना 10 करोड़ पाकिस्तान, ऑलमोस्ट 11 करोड़। हुन लिखियलु हुजे जेकॾहिं उहे हुनजे हथ में हुजनि ऐं किरी पवनिसि, हा जेकॾहिं उहो किरी पवनिसि त बिल गेट्स उहे निवड़ी ॿीहर न खणंदो। इन करे न त को वॾेरो आहे उहो पंहिंजी शान जी घटि, इन करे जो इन निवड़ी खणण दौरान उहो ॿीणा कमाए वठंदो, छो त हुनजे वक़्तु वॾो क़ीमती आहे, हुनजो टाइम क़ीमती आहे। दुनिया में तव्हां जेके वेंदव त दुनिया में सभ खां शइ क़ीमती जेका आहे, सभ खां दुनिया में हिन वक़्तु का बि शइ क़ीमती 21वीं सदीअ में आलमी इंसानी समाज में का बि शइ वधीक क़ीमती न आहे वक़्त खां। ऐं टाइम पासिस लाइक एनीथिंग, हर हफ़्तो फौरन गुज़रियो वञे, हर महीनो गुज़रियो वञे, हर साल हीअं गुज़रियो वञे, का ख़बर पए कान थी, हीअ गुज़िरियल साल अच्छा वरी साल पूरो थी वियो, हर महीनो गुज़रियो वञे। वक़्तु खे इहो वक़्तु आहे जेको इंसानी समाज जी वॾे में वॾी हिन वक़्तु क़ीमती शइ आहे, ऐं सभ खां सस्ती शइ असांजे नौजवान तबिके लाइ ऐं समाज लाइ जेका आहे उहो वक़्तु आहे। पंहिंजी शइ आहे पिया विञायोसि, पिया ख़राबु कयोसि। ज़ाहिर आहे त न घर में थी तरबियत मिले, न घर में थी इहा मिले हसासियत, न यूनिवर्सिटी में थी मिले, न तालीम मां थी मिले, न समाजी माहौल मां थी, त ॾोह बि न आहे नौजवाननि जो, त उन्हनि किथे। पर तव्हां जेके नौजवान हो उहे पाण सम्झी सघो था त तव्हांजे हथ में रियासत तव्हांजी न आहे, हुकूमतूं तव्हांजे कम जूं कोन्हनि, माइट तव्हांखे सम्झाइण जे क़ाबिल ज़ाहिर न आहिनि सभु, तालीम इदारा तव्हांखे हिन दौर में को बहितर फ्यूचर ॾियण जे क़ाबिल न आहिनि, अहिड़ा तालीम इदारा। तव्हां वटि जेका शइ वॾे में वॾी पंहिंजे हथ में आहे, उहो तव्हांजो पावर आहे, उहो तव्हांजो पावर तव्हांजो वक़्तु आहे ऐं उनजो सही इस्तेमालु आहे ऐं क़ाबिलियत आहे। हाणे इन शइ खे तव्हां वरी तव्हांजे साम्हूं फिटी थो कयां त पंहिंजे मुंहं सां ऐं सोचींदा कयो, भला रोज़ु हिसाबु कयो पंहिंजो। मां त पंहिंजो कंदो आहियां ऑनेस्टली, ऐं पंहिंजो तमामु बेरहम एहतिसाबु कंदो आहियां। छो त जेके शयूं ज़िंदगी में तरजीहुनि में शामिल आहिनि, मिसाल पढ़णु ज़िंदगी जो हिसो आहे, जे 2 ॾींहं अहिड़ा गुज़रंदा आहिनि जो माण्हू न पढ़ी सघंदो आहे त मूंखे यकीन कयो दिलि में हिकिड़ो अहसासु जुर्म थींदो आहे त इहे 2 ॾींहं विया, इहे त निकिरी आहे। जेके शयूं तव्हां करणु चाहियो था उन में तव्हां वटि वक़्तु पंहिंजो एहतिसाबु करणु पाण शुरू कयो, पंहिंजो पुछाणो पाण करणु शुरू कयो, पंहिंजो कुझु हिसाबु कयो। ऐं हीअ जेका तवकुली ज़रई समाज वारो जेको स्टाइल आहे ज़िंदगी जो, मिड़ई पियो हले जान, माण्हू असां कीअं असां लॻा पिया आहियूं, गुज़रे पई। अहिड़ा थकल जवाब हिकिड़ा जंहिंमां लॻे थी बुत मां बिज़ारा, माण्हू जे अंदरि का ज़िंदगी नज़र अचे त हुन में का हयाती आहे, का लाइफ आहे, उहो चए त हीउ मां सभु कुझु आहियां, इहो मुंहिंजो वक़्तु आहे, मुंहिंजी ज़िंदगी आहे, गुज़रे कोन पई, मां हिनखे गुज़ारियां पियो फज़ीलत सां। मिड़ई पियो कमु पिया पायूं, बसि लॻा पिया आहियूं। इहे लॻा पिया आहियूं वारो जेको तवकुली ज़रई समाज जी नफ़्सियात आहे, इहा 21वीं सदीअ में सिंध जे नौजवान खे ऐं सिंध जे आईंदे खे, फ्यूचर खे, समाज खे दगलाईंदी, इहो मुमकिन न आहे। जान छॾायो इन तवकुली नफ़्सियात मां, रिथाबंदी नाले शइ पंहिंजी लाइफ में आणियो, ॾींहं जी रिथाबंदी, कलाकनि जी रिथाबंदी। उहो तव्हां ॿुधो आहे हिकिड़ो पहाको अंग्रेज़ी में आहे त बिज़ी मैन हैज़ ऑलवेज़ टाइम, हैज़ ऑलवेज़ टाइम, वांदे वक़्तु न हूंदो आहे। तव्हां कंहिं मसरूफ़ माण्हू खे चओ त मां तव्हां सां मिलणु चाहियां थो, तव्हां चवंदो हा 3 खां 5 बजे ताईं मूं टाइम आहे, छो त मैनेज कंदो। वांदे खे चओ सुभाणे अॼु या 1 बजे उहो न ईंदो, पियो हूंदो हुते, पियो हूंदो, रिली सवड़ वांगुरु पियो हूंदो हुते। छो त वांदे वक़्तु त ॿिन्ही वटि साॻियो आहे। दुनिया में इनइक्वालिटी तमामु घणनि क़िस्मनि जी आहे, अण बराबरी दुनिया में बेशुमार क़िस्मनि जी आहे। दुनिया में के हिकु जहिड़ायूं बि मौजूदु आहिनि, ऐं दुनिया में सभ खां वधीक हिकु जहिड़ाई आहे, उहा कमाल जी इहा आहे त दुनिया जे नालाइक़ तरीन माण्हू वटि बि 24 कलाक आहिनि, ऐं दुनिया जे क़ाबिल ऐं काराइते तरीन माण्हू वटि बि 24 कलाक आहिनि, कंहिं वटि 23 ऐं 26 न आहिनि।
माण्हू कीअं थो इस्तेमालु करे उन्हनि जो, इहो आहे सॼो इन 21वीं सदी जो मैसेज, उनजो कल्चर, उनजी नफ़्सियात, उनजो रवैयो। इन करे पंहिंजी ज़िंदगी में तरतीब आणण जी, तव्हां कॾहिं गौर कयो आहे त जेका ही जमालियात आहे जंहिंखे हुस्न चइबो आहे, इन जी छा डेफिनेशन आहे? हुस्न जी डेफिनेशन आहे हारमनी। जॾहिं बि कंहिं शइ में हारमनी ईंदी आहे त उन मां हुस्न पैदा थींदो आहे। उहा ख़्याल जी हारमनी हुजे, उहा आवाज़ जी हुजे, उहा साज़ जी हुजे, उहा सामाननि जी हुजे, जंहिं बि शइ में तव्हां हारमनी पैदा कंदव, तवाज़ुन पैदा कंदव, तरतीब ॾींदव उनखे, त उन मंझां हुस्न पैदा थींदो। ऐं इहा ई माण्हू जी ज़िंदगी में बि शइ आहे। जे कमरे में सभु सामान उबदा पिया आहिनि, सामान साॻिया पिया आहिनि, शाइराणो ख़्यालु आहे। ख़्याल त हर माण्हू खे ईंदा आहिनि, ईंदा आहिनि त को तव्हांखे असांखे न ईंदा आहिनि। शाइर उनखे तरतीब ॾेई सघंदो आहे, उन में पैदा करे सघंदो आहे हारमनी, हुन में हुस्न थो पैदा करे। ईअं ई दुनिया जा ॿिया सभु शोबा आहिनि। इन करे इहो वॾो अहम सुवालु आहे त हे जेको असांजो तर्ज़े ज़िंदगी आहे, 21वीं सदीअ जो जेको तर्ज़े ज़िंदगी आहे, जेको कम जो अंदाज़ आहे, जेको प्रोफेशनल अंदाज़ आहे, उन में तवकुली हुजणु, उन में मिड़ई पियो कमु टपाइजे, मिड़ई पिया हलूं, इहो जेके थकल जवाब आहिनि, इहे जवाब 21वीं सदी न हली सघंदा। इन करे असांखे वक़्त ॾांहुं ज़िम्मेवार थियणो पवंदो ऐं जेके तक़ाज़ाऊं आहिनि उनजे बारे में। ऐं तव्हां ॾिसंदव त वक़्त जी गुज़रण में का ख़बर पए कान थी। कंहिं ज़माने में अली मोहम्मद राशिदी साहिबु ॾाढी हिकिड़ी दिलचस्प शइ लिखी ऐं हुन हिकिड़ो हिसाबु कयो त इंसान जी ज़िंदगी असुल में आहे केतिरी। हुन ॾाढी कमाई शइ लिखी। हुन चयो त माण्हू अधु हयाती खणी न बि सही पर टियों हिसो ज़रूरु सुम्हे थो। जेकर मिसाल तौरु माण्हू खे 70 साल मिलिया आहिनि, मिसाल तौरु 60 साल मिलिया आहिनि, मिसाल तौरु असां एवरेज, त माना उन मां 20 साल त पक ई पक सुम्हे थो। ईअं पोइ राजदी साहिबु चयो त उन मां 12 तण कढोसि। उहो त ज़ाहिर माण्हू हिकिड़ो पंहिंजी उन में हिकिड़ी लाइफ आहे उनजी, उहा पीढ़ी जेका आहे जॾहिं माण्हू नथो हली फिरी सघे, शयूं करे सघे, उहा बि कढोसि। ऐं पोइ जेकी ॿिया फज़ूलियात आहे सॼी जेका ज़िंदगी जी, उहा बि कढोसि। त हुन चयो त बेसिकली तव्हां ॾिसो त माण्हू वटि ज़िंदगी जेका बि आहे उन जो हक़ीक़त में माण्हू माणे फ़क़ति 20, 22, 25 सैकड़ो थो, बाक़ी हयाती त इन्हनि ॿियनि शयुनि में फाथल आहे माण्हू। ऐं उहो जेको टाइम आहे, जेको टाइम क्वालिटी टाइम आहे, उहो टाइम असां विञाइण जा वॾा माहिर आहियूं। त इन करे असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में इन 21वीं सदी जे हिसाब सां उन वक़्त जो क़दुरु करिणो पवंदो। ॿ शयूं ॿियूं ऐं पोइ था असां अचूं हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि ते, तब्दील थियणु। हीअ ॾाढी अहम ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं जी हीअ ॾिसो उन ज़माने में लिखियलु सिट कहिड़ी कमाल जी आहे, बैत कमाल जो आहे त हितां खणी हुत, हितां खणी हुत जिन रखियो से रसिया, साजन सूंहं सुरत विखाई वेझो खणो। उहो जेको पियो हूंदो, उहो जेको उहा ॻाल्हि त 2 मवाली वेठा हिकिड़े खरियल रेलगाॾी में, 2 मवाली वेठा खरियल रेलगाॾी में, सो वेठा 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 चङी देरि थी, राति थी, पुछी किथे पहुता आहियूं? यार मां पाण परदेसी आहियां। इहो जेको स्टाइल आहे, जेको ज़िंदगी जंहिंमें तहरुक न आहे, जुस्तजू न आहे, ॻोल्हा न आहे, त इन करे लतीफ़ साईं उन ज़माने में चयो कमाल जी, ॾिसो 2 सिटुनि में त हितां खणी हुत जिन रखियो से रसिया। जेको जेको पंधु कंदो, जेको जुस्तजू कंदो, जेको ॻोल्हा कंदो, जेको निकिरंदो, जंहिंजी हयाती में तहरुक हूंदो, ऐं तहरुक जिस्मानी न रुगो, ज़हनी, फ़िक्री, एहसासाती ऐं पोइ जिस्मानी बि तहरुक हूंदो, जंहिंजे ज़िंदगीअ में लतीफ़ साईं चए थो उहो ई रसंदा। ऐं या मिसाल बैत अथसि त घिड़िया से चढ़िया, ईअं अथई। जेको घिड़ंदो ई न किथां चढ़ंदो? घिड़िया से चढ़िया ईअं अथई, मए मते महिराण में पौ टपो ॾेई, पसंदा सही अमुल अखड़ियुनि से। इहा शइ तमामु अहम आहे। कहिड़ी? जंहिंखे चऊं था तब्दील थियणु या तब्दीली। तव्हां ॾिसो त जीअं जीअं छॾियो, जीअं जीअं इंसानी समाज अॻिते वधियो आहे त तब्दीली जी रफ़्तार काफ़ी तेज़ थी आहे। यानी क़बाइली इंसानी अवाइली समाज जेको हो उन में तब्दील माण्हू तॾहिं बि थींदा हुआ ऐं तॾहिं बि समाज तब्दील थींदा हुआ। ज़ाहिर इंसान, उहो इक़बाल चयो त तग़युर को है सबा ज़माने में, ज़ाहिर काइनात में बक़ा तब्दीली कई आहे। इन करे इहो त मुमकिन ई न आहे त माण्हू जेको न बि चाहींदो उहो बि तब्दील थींदो हिकु हद ताईं, इहो तय आहे। पोइ मनफ़ी माना में थिए या माना में थिए, प्रोग्रेसिव माना में थिए। असुल ॻाल्हि ॿी आहे, अवाइली इंसानी समाजनि जे अंदरि फ़र्दनि
ऐं समाजनि या गिरोहनि जी तब्दीली जेका आहे सब तरफ़ी उनजी रफ़्तार सुस्त हूंदी, तमामु आहिस्ते आहिस्ते तब्दीली ईंदी, ऐं पोइ सनती इनक़लाब उन रफ़्तार में काफ़ी तेज़ी आंदी, यानी जेका मैनुअल दौर हो ज़राअत जो ऐं पोरे जो, उन पोरे जे भेट जॾहिं मशीन आई त जेको कमु माण्हू करे पियो सघे 8 कलाकनि में मशीन करे थी वञे उहो कलाक। त इहा जेका मैनुअल खां जेका ट्रांसफॉर्मेशन हुई सनती इनक़लाब ॾांहुं, इन इंसानी समाज जे अंदरि ऐं इहो ई सबबु आहे जो तव्हां ॾिसो त जेतिरी तब्दीली इंसानी समाज में हज़ारनि सालनि बल्कि होमोसेपियन खां वठी लखनि सालनि 20 लख सालनि लखनि सालनि में तब्दीली एतिरी न अची सघी जेतिरी सनती इनक़लाब खां हेसि ताईं अची वई। छो त तब्दीली जी रफ़्तार तेज़ थी वई, इंसानु फ़क़ति मैनुअल कम जो मोहताज न रहियो, पर 21वीं सदी जे अंदरि तव्हां असांखे तसवर आहे त तब्दीली जी रफ़्तार केॾी तेज़ थी वई आहे। मूं घणो ज़मानो अॻु में हिकिड़ो मज़मून लिखियो हो काविश में, मां त 94-95 जी ॻाल्हि किताब शामिलु आहे, त अॻे जिन क़ौमुनि खे मरणो हूंदो हो उहे बि आहिस्ते आहिस्ते मरंदियूं, जिन समाजनि खे ड्रहणो हूंदो हो अफ़ालनि जे करे या तारीख़ जे जबर जे करे, उहे ड्रहंदा आहिस्ते आहिस्ते हुआ, ऐं जिन खे ठहणो हूंदो हो उहे बि ठहंदा आहिस्ते आहिस्ते हुआ वॾे ड्रिघे प्रोसेस सां। अॼोके 21वीं सदी जे दौर में जिन समाजनि खे ड्रहण जा अफ़ाल आहिनि उहे तकिड़ो ड्रहंदा, तकिड़ो रही थी वेंदा, ड्रिघो टाइम न वठंदा, ऐं जिन में पोटेंशियल ऐं कैपेसिटी ठहण जी आहे उहे तकिड़ो ठहंदा, उन्हनि खे सदियूं कोन लॻंदियूं। ऐं तव्हां सां साम्हूं आहिनि, ऐं तव्हां ॾिसो रुगो सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ तव्हां ॾिसो त दुनिया जे ॻोल्हे ते सेकेंड वर्ल्ड वार में त दुनिया तबाह थी वई, यूरोप तबाह थी वियो सॼो कंप्लीटली, दुनिया जी सॼी जापान तबाह हो, दुनिया में हींअर टॉप कहिड़ा मुल्क आहिनि, दुनिया में इकॉनमी में टॉप मुल्क कहिड़ा आहिनि, यूरोप में जर्मनी आहे, असांजे ख़िते में जापान आहे, इहे त सभु तबाह मुल्क हुआ, बर्बाद मुल्क हुआ, चाइना आफ़ीमी क़ौम बर्बाद। तव्हां ॾिसो 21वीं सदीअ जे अंदरि दुनिया में उहे क़ौमूं अॻिते वञनि पियूं जेके असांखे 20वीं सदी जे पहिरें अध में नज़र पिया आयो त बर्बाद आहिनि, इन जो कोई चाड़ो ई कोन थींदो। इन करे मां चवण ई थो घुरां त इंसानी समाज में टेक्नोलॉजी जे करे, इंसान जे इल्म जे करे, इल्म जी वुसत ऐं गहराई जे करे, इंसान जे जेके समाजी ऐं सियासी पंध उन्हनि जे करे, ऐं ॿियनि घणनि सबबनि जे करे जेका स्पीड ऑफ चेंज आहे, जेका रफ़्तार आहे समाजनि जे तब्दील थियण जी, उहा तमामु एक्सपीडाइट थी वई आहे, तेज़ थी वई आहे। हाणे असांखे सोचणो पवंदो त असांजी रफ़्तार कहिड़ी आहे ऐं आलमी इंसानी समाज जी रफ़्तार कहिड़ी आहे। जे असांजी रफ़्तार ॿिए क़िस्म जी आहे, तव्हां मिसाल वठो, असां वटि मां तव्हांखे 2 टे मिसाल थो ॾियां, ऐं ईअं न त को असां मां को इन खां आजो आहे, असां सभई इन जो हिसो आहियूं, असां समेत मूं समेत सभई माण्हू सां। कंहिं माण्हू सां मिलो त 10 साल बि ओड़ो ई हो, हाणे बि ओड़ो ई आहे फ़िक्र ऐं सोच में, माण्हू ॾिसे त 10 साल गुज़री आहे हिनखे, 10 सालनि में दुनिया अलाए केॾां खां केॾां वञी पहुती आहे। असांजो हे जेको अॼोके दौर में अदीब जो असांजो घणे भाङे घणाई जो नथो समाज में पेर खुपे, सबबु छा आहे? हुन वटि इल्मु ई एतिरो महदूद आहे, हुनजो इदराक एतिरो महदूद आहे जो हो इहे ख़्याल खपाए केतिरो समाज में वञी सघंदो इन 21वीं सदी में। अञा ताईं हू पंहिंजे माज़ी जे मख़सूस ऐं महदूद मौज़ूअनि खां ॿाहिरि नथो निकिरे, हुनखे पंहिंजे हमअसर आलमी समाज जो सम्झ कोन थी त कयां छा, एक्सेप्शन्स आहिनि, मां ॻाल्हि थो कयां घणाई जी। ऐं इहो साॻियो हाल सियासी कारकुननि जो आहे, इहो साॻियो हाल उस्ताद जो आहे, इहो साॻियो हाल सॼे समाज जो आहे। 10 साल पहिरीं ॾिस त तॾहिं मां हुते वेठो आहे, 20 साल पहिरीं हुते बीठो आहे, अॻियां 10 साल खां अहिड़ो हूंदो। ऐं दुनिया, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, हीउ जेको किताबु जंहिं माण्हू लिखियो फ्रांसिस फुकुयामा, जंहिं लिखियो एंड ऑफ हिस्ट्री, मां अमेरिका में हिकिड़ी फेलोशिप लाइ अप्लाई कयो ऐं 2008 में। तमामु वॾी हिकिड़ी कॉम्पिटेटिव फेलोशिप हूंदी आहे, दुनिया मां कोई तक़रीबन 16,000 स्कॉलर्स अप्लाई कंदा आहिनि ऐं सीटूं कुल 16 हूंदियूं टोटल। मुंहिंजो इंटरव्यू कयो हंटिंगटन प्रोफेसर जंहिं लिखियो क्लैश ऑफ सिविलाइज़ेशंस, उहो बी पैनल में हो, ॿिया पैनल में बि हुआ, लैरी डायमंड बि हो। ऐं हीउ जेको फुकुयामा आहे इहो शागिर्दु आहे हंटिंगटन जो। पोइ जॾहिं मां वियुसि फेलोशिप ते त असांजी पाण में रोज़ु मुलाक़ात थींदियूं। मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी त मां हुनखे चयो त तुंहिंजो किताबु जेको एंड ऑफ हिस्ट्री हो, डू यू बाय दैट बुक स्टिल?
माना छा अञा तूं पंहिंजे किताब खे ओन करीं थो? त हुन टहक ॾिनो, चई नो। ऐं हुन को बि शेम न हो, का हुन परेशानी न ई ज़ाहिर आहे। हुन चयो त मां 10-15 साल पहिरीं ईअं सम्झो ऐं इहो ईअं हुयो कोन, मुंहिंजो को मसइलो कोन्हे। हिकिड़े भेरे डॉक्टर मोहब्बत बुल्लो असांजो हूंदो दोस्त, आलिम माण्हू हो, हिकिड़े भेरे मूंखे चई त M.H. पंवर साहिब जा मज़मून तर्जुमो थो कयां त उनमें हिकिड़ो तज़ाद आहे ऐं तूं हुन सां मिली थो रेगुलर, तूं ॻाल्हि कजांइ आहे, जॾहिं मां चवां वरी पोइ मिलंदासीं। छा आहे? चई हिन जे ॻाल्हियुनि में अहिड़ो तज़ाद आहे, हिकिड़ी जाइ ते हिकिड़ी ॻाल्हि थो करे, वरी ॿिए मज़मून ॿी ॻाल्हि थो करे, साॻी शइ जे बारे में। त मां पंवर साहिब सां मिलियुसि त पंवर साहिब खे चयो, मुंहिंजो साईं असांजो दोस्त आहे डॉक्टर मोहम्मद, तव्हां सुञाणोसि था, तव्हांखे ई तर्जुमो कंदो आहे। उनजी हिकिड़ी फाइंडिंग आहे जेका उहा हीअ आहे त ॾाढो कमाल जवाबु ॾिनई मूंखे। चई अदा हुनखे चइजांइ त मां साइंटिस्ट आहियां न, पोइ जॾहिं अॻे लिखियो हुउमि त उहा एतिरी ॻाल्हि मूंखे ख़बर हुई, वरी पोइ लिखियुमि त ज़ाहिर आहे इल्मु अॻिते वधी वियो त मां ओतिरी ॻाल्हि लिखी। मां त ॿधल न आहियां न पंहिंजी ॻाल्हि सां, मां त ॿधल आहियां दुनिया जे इल्म सां, पोइ जेतिरो अॻिते वधंदो मां ओतिरी ॻाल्हि कंदुसि। त तव्हां ॾिसो त दुनिया में जेका स्पीड आहे माण्हुनि जी, ऐं उहा दुनिया में जेके इल्म आहिनि, जेके उन में एडवांसमेंट्स आहिनि, टेक्नोलॉजी, हीअ फ़ोन आहे अॻे साल इरिलेवेंट थियो वञे घणनि शयुनि में। हर शइ दुनिया में अचे थी, उहा साल ॿिनि में उन साॻी हालत में नथी रिलेवेंट रहे। त मूंखे ॿुधायो जॾहिं मामूली मशीनूं वक़्त सां गॾु तेज़ी सां इरिलेवेंट थियनि थियूं त पोइ इंसान जी सोच, इंसान जो तफ़कुर ऐं इंसान जो ख़्यालु ऐं इदराक ऐं पंधु उहो कीअं मुमकिन आहे त हिक हंधि बीह रहे या आहिस्ते तब्दील थिए ऐं ज़माने सां रिलेवेंट बि रहे? ज़ाहिर आहे त पोइ ई रहिजी वेंदो। दुनिया जी कंहिंजी माइट न आहे, दुनिया इहो सभु तारीख़ जा हिकिड़ा अजाया कूड़ आहिनि त तारीख़ जेका आहे उहा हक़ सां इंसाफ़ कंदी आहे, कोन कंदी आहे। तारीख़ इंसाफ़ कंदी आहे रियलिटी सां ऐं पावर सां। इन करे मां तव्हांखे चवणु घुरां थो त तब्दील थियण जो जेको मुहरिक आहे असांजे समाज में अञा तमामु सुस्त रफ़्तार आहे। 21वीं सदीअ जो मुहरिक तमामु रैपिडली तब्दीलियुनि जो आहे ऐं असांजो जेको मिज़ाज आहे सियासत में, अदब में, फ़िक्र में, तालीम में, हर शोबे में, पंहिंजी पर्सनल लाइफ में असांजे ज़िंदगीअ में चेंजिस न आहिनि रैपिडली। हाणे दुनिया में चवनि था माण्हू, मां त इंट्रस्टिंग ॻाल्हि कयां, हाणे दुनिया में चवनि था माण्हू जेको माण्हू साॻे प्रोफेशन में सॼी उमिरि रहे थो उहो कंहिं कम जो कोन्हे। साॻियो माण्हू साॻे कम सां उहो चाकी उॾांदा हिकिड़ो पियो हले। हू चवनि था त हर 10-15 साल पंहिंजे प्रोफेशन खे नई शिफ्ट ॾियो, पंहिंजे कम खे नई शिफ्ट ॾियो त जीअं तव्हां में एनर्जी रहे, छो त नओं कमु तव्हां में पैदा कंदो, जुस्तजू पैदा कंदो, तव्हां में एनर्जी आणींदो। साॻियो कमु करे 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 माण्हू थी आहिनि चाकी उॾांदा। दुनिया में चवनि था त जंहिं डिसिप्लिन में तव्हां कमु कयो, मिसाल तव्हां PhD कई हिकिड़े फील्ड में कई आहे, ओके, असां वटि त वॾी मसइलो आहे त PhD माण्हू वॾो आलिम आहे, PhD कुझु बि कोन्हे। PhD हिकिड़ी मामूली क़िस्म जी अकेडमिक ट्रेनिंग आहे त माण्हू तहक़ीक़ करण जे क़ाबिल थिए, बसि एतिरी ॻाल्हि आहे। को PhD करण सां को माण्हू अफ़लातून कोन थींदो आहे, उहा त हिकिड़ी ट्रेनिंग आहे। हिकिड़ो हेतिरी थीसिस आहे, 200 सुफ़न 3 सुफ़न जो किताब आहे, लिखी माण्हू करे थो PhD। हिते समाज में जो इल्मु जो कोन्हे त माण्हू डिग्री वॾी ॻाल्हि आहे। पर दुनिया में जेके हाणे कल्चर छा आहे, तव्हां हिकु शइ में PhD कई त पोइ क्रॉस डिसिप्लिन वरी तव्हां अॻियां उनखे कंहिं कने कयो ॿी शइ सां, वरी टी शइ सां, मुख़्तलिफ़ डिसिप्लिन्स में वञो। दुनिया में हाणे कंसेप्ट न आहे त साॻे डिसिप्लिन में माण्हू सॼी उमिरि गुज़ारे छॾे। इन करे मल्टी डिसिप्लिन सोच आहे इल्मी दुनिया में। त मां चवण ई थो घुरां तव्हां सां त तव्हां नौजवाननि खे, असांजे पूरे समाज खे ॾिसणो पवंदो त असांजी इंडिविजुअल, लतीफ़ साईं चयो, तेसीं भॻे साईं भेर जेसीं रतो रास थिए, जेसीं समाज तब्दील थिए। असांखे इंतज़ारु उन जो आहे या निज़ाम तब्दील थिए, निज़ाम साहिबु, या हे तालीमी इदारा बहितर थियनि, तेसीं नसुल करी वेंदासीं। इन करे असांखे पंहिंजी ॿारणी पवंदी जेसि ताईं ही तब्दील थियनि, ऐं इहे बि तब्दील ईअं ई थींदा आहिस्ते आहिस्ते। त इन करे तब्दील थियणु, तब्दीली असांजी ज़ात जी, असांजे घर जी, असांजे ओड़े पाड़े जी, असांजे ॻोठ जी, असांजे शहर जी ऐं समाज जी, ऐं तब्दीली सभु तरफ़ी हर क़िस्म जी। जेसि ताईं उन जी रफ़्तार साॻी ज़रई समाजनि वारी सुस्त आहे त असांजो समाज 21वीं सदी सां न पुॼी सघंदो। इन करे तव्हां हिते गौर कजो। मां हिन ॻाल्हि आख़िरी ॻाल्हि, ॿिनि शयुनि जे विच में इंसानी समाज में टकर आहे, अॼु खां न आहे, जॾहिं खां इंसानु आहे तॾहिं खां आहे, वैल्यू वर्सिस पावर। जेके पावरफुल आहिनि ज़ाहिर आहे उहे चवनि था त पावर ई सभु कुझु तय कंदो, हा, ऐं जेके चवनि था अदीब, शाइर, फ़लसफ़ी ऐं फ़नकार या सुठा माण्हू सभई,
उहे चवनि था त आहे छा जी अहमियत कान्हे, थियणु छा घुरिजे इहो आहे वैल्यू, थियणु छा घुरिजे, हुअणु कीअं घुरिजे, इहो जेको ख़्वाबु आहे इहो हाणे इहो ऐं इहो को नओं बहस न आहे, इहो हज़ारनि सालनि खां फ़लसफ़े में अदब में हर जाइ ते बहस आहे, छा आहे ऐं छा थियणु घुरिजे इन जे विच में वॾो टकर आहे, तज़ाद आहे, पर मसइलो आहे। ऐं तव्हांखे जेकॾहिं दिलचस्पी हुजे त मां तव्हांखे हिकिड़ी नौजवाननि खे इंटरनेट ते अचे पई आहे, कॾहिं तव्हांखे शाम हिकु ॿ फ्री कढो राति जो, त नॉम चॉम्स्की जेको जीअरो आहे अञा ताईं, चॉम्स्की ऐं जेको फ्रेंच फिलोसफर हो मिशेल फोको, ऐं उन्हीअ जे विच में हिकिड़ी डिबेट आहे, उहो किताबु मूं वटि आहे, किताबी फॉर्म में बि आहे उहा, पर उहा लाइव डिबेट आहे जेका यूट्यूब ते पई आहे, ऐं यूनिवर्सिटी ऑफ कोलंबिया में 1978 जी थियल आहे। उन ज़माने में हू जीअरो हो ऐं हे नौजवान, हे यंग हो, काफ़ी नौजवान न बि हो पर एतिरो पोड़ो न हो चॉम्स्की। कमाल जी डिबेट आहे, वैल्यू वर्सिस पावर। के समाज ऐं के इदारा, के फ़र्द पावर में बिलीव कनि था, ऐं रूलिंग क्लासिस सभई मजमूई तौर ते पावर में बिलीव कनि था, जेके पावरफुल क़ुवतूं आहिनि। ऐं दुनिया में जेके घटि पावरफुल आहिनि या पावरफुल न आहिनि या मज़लूम आहिनि या महकूम आहिनि या आदर्शी आहिनि या ख़ाबरसंदड़ आहिनि, उहे सभई चवनि था त असांखे इहो पावर नथो खपे, असांखे दुनिया हीअं थी खपे जंहिंखे चऊं था असां वर्च्यूज़, वैल्यूज़। हाणे जेसि ताईं जे इन सॼे सुवाल खे असां सिंध समाज ते अप्लाई कयूं 21वीं सदी जे हवाले सां, त असां खे ॾिसणो पवंदो, बल्कि मां चवंदुसि त असांखे रिकनसाइल करिणो पवंदो वैल्यू ऐं पावर खे। छा थियणु घुरिजे जेसि ताईं उहो पावर नथो गेन करे तेसि ताईं उनजी का अहमियत कान्हे। ईअं त शाइरी दुनिया में एॾी हसीन थी पई आहे जो उनखां मथे ख़्वाब कंहिं ॾेखारिया हूंदा, पर उहा इंसानी समाज खे नथी बदिलाए सघे, छाकाणि त उहा हर हालत में पावर में ट्रांसफॉर्म कोन थी थिए जो उहा रियलिटी थी साम्हूं अचे। इन करे असांजे समाज खे सम्झणो पवंदो ऐं नौजवान नस्ल ख़ासि सम्झणो पवंदो त असांखे छा थो खपे। ज़ाहिर आहे असांखे इंसाफ़ खपे थो, बराबरी खपे थी, इंसानी हक़ खपनि था, बहितर फ्यूचर खपे थो, सुठी गवर्नेंस खपे थी, तालीम बहितर खपे थी, सिहत खपे थी, ऐं ॿियो छा छा नथो खपे असांखे। असांखे अदब खपे थो, आर्ट खपे थो, म्यूज़िक खपे थो, असांखे इदारा खपनि था, सभु शयूं खपनि थियूं। थींदो कीअं? हाणे ज़ाहिर आहे थींदो तॾहिं जॾहिं पावर में शिफ्ट ईंदी। इहो त मुमकिन आहे त पावर जो जी शिकिलियूं इहे ई रहनि ऐं इहे सभु थी वञे। पावर जी ट्रांसफॉर्मेशन खां सवाइ ऐं पावर में शिफ्ट खां सवाइ इहो कोन थींदो। उन सॼे पावर जी शिफ्ट में यकीनन किरदारु सभु तरफ़ो सभिनी जो आहे, पॉलिटिकल पार्टीज़ जो बि आहे, अदब जो बि आहे, आर्ट जो बि आहे, तालीम जो बि आहे, हर कंहिंजो, हर सुञाण फ़र्द जो आहे। नौजवान नस्ल जो तमामु घणो आहे, छाकाणि त 60% वधी तव्हां आहियो, फ्यूचर बि तव्हां आहियो, हाल बि तव्हां आहियो। ऐं नौजवान नस्ल जी ख़ूबसूरत ॻाल्हि कहिड़ी आहे, मां जीअं त घणे में घणो वक़्तु नौजवाननि सां ई गुज़ारियां थो, उन्हनि खे ई पढ़ाइण में, उन्हनि सां कचहरियूं करण में, उन्हनि सां ई फ़िक्री वेहकुनि में गुज़ारियां थो। मूंखे हमेशह उन्हनि सां बि थींदी आहे इंस्पिरेशन। छो? ॾाढो फ़र्क़ु आहे। कल्ह मूं मज़मून लिखियो आहे, सुभाणे पढ़ींदो काविश में, पढ़िजो। वॾी उमिरि जो माण्हू थुले लेखे, घणे भाङे, सभु न पर थुले लेखे, उहो माज़ी में फाथल रहे थो। अॻे माण्हू सुठा हूंदा, अॻे अख़लाक सुठो हूंदो, अॻे हर शइ भली हूंदी, हर शइ हुननि खे माज़ी जी वणे थी। छो त हू ज़ाहिर आहे हुननि खे हाल त एॾो वणंदड़ आहे कोन, त इन करे हू पंहिंजी इंस्पिरेशन जेका आहे उहा, ऐं हुननि खे फ्यूचर बि कोन्हे। 70 साल जे 80 साल जे माण्हू खे कहिड़ो फ्यूचर हूंदो जो उहो सोचे वेही त हाणे 50 साल में तब्दीलियूं अहिड़ियूं ईंदियूं त इन करे बहितर कमु थींदो। हुनखे सभु कुझु इंस्पिरेशन मिले थी माज़ी में, इन करे हुनजो पॉइंट ऑफ रेफरेंस जेको आहे उहो माज़ी आहे, पर नौजवान जेको आहे उनजो पॉइंट ऑफ रेफरेंस मुस्तक़बिल आहे। हू हमेशह सोचे फ्यूचर लाइ थो, पोइ भली हुनखे सम्झ में ॻाल्हि अचे न अचे, पर हुनजो बुनियादु जेको आहे हू माज़ी में फाथल न आहे। नौजवान तव्हांखे कॾहिं माज़ी आहे कंहिंसां कोन ॿुधाईंदो, छो त हुन वटि माज़ी आहे बि कोन। ऐं इहा वॾी हिकिड़ी इंस्पिरेशन आहे त हुन वटि फ्यूचर आहे। त मां सम्झां थो त असांजे समाज में नौजवाननि खे सम्झणो पवंदो त दुनिया में जेको चाहियूं था, ऐं मां तव्हांखे चई चुको आहियां त जॾहिं पावर चऊं था त पावर पॉलिटिकल माना में बि आहे, इकोनॉमिक माना में बि आहे, सोशल माना में बि आहे, इंटेलेक्चुअल माना में बि आहे, मुख़्तलिफ़ मानाउनि में आहे। पर जेका वरी थो मां पावर खे ॻंढियां हिन ॻाल्हि सां
त दुनिया में अॼोके दौर में सभ खां वॾी शिकिल पावर जी नॉलेज आहे, इल्मु आहे। तव्हां जेकॾहिं इल्म जे मैदान ते तमामु एडवांस आहियो त तव्हांखे का बि दुनिया जी ताक़त रोके नथी सघे, तव्हां अॻियां वधो। ऐं तव्हां हाणे ज़ाहिर आहे त इहो तव्हांखे सोचणो पवंदो। मां तव्हांखे मिसाल ॾियां हिकिड़ो, अक्सर नौजवान मूं वटि ईंदा आहिनि, पोइ साईं जॉब किथे वठी ॾियो या जॉब ॾियो। पोइ मां उन्हनि खे ॿ कम चवंदो आहियां, चवंदो आहियां हे पहिरीं त पनो खण, हिन ते मूंखे रूबरू लिखी ॾे, जे दरख़्वास्त सही लिखी वई ऐं ग्रामर जी ग़लती न कई त पोइ मां उन ते कोशिशि ज़रूरु कंदुसि। पोइ तुंहिंजा भाग घटनि, मिले न मिले, पर कोशिशि मां ज़रूरु कंदुसि। मेजॉरिटी अहिड़ी न आहे जेका रुगो दरख़्वास्त सही लिखी सघे, इहो फैक्ट आहे। ॾोह ई न आहे नौजवाननि जो, यूनिवर्सिटियुनि जे प्रोफेसरनि जी था ॿोली पढ़ूं, फेसबुक ते त माण्हू अच पियो हे छा कहिड़ी ॿोली आई आहे, सिंपल ग्रामर नथो अचे। ठीकु आहे, पोइ मां चवंदो आहियां हुनखे त हाणे तव्हांखे तइ करिणो पवंदो मुस्तक़बिल पंहिंजे लाइ त तव्हां कतारूं आहिनि 3-4 अपॉर्चुनिटीज़ जे लाइ, मौक़नि लाइ 3-4 कतारूं आहिनि। हिकिड़ी कतार आहे जंहिंमें माण्हू बीठल आहिनि लखे, उहा आहे CD लेवल जी कतार। हिन मुल्क में तालीमी इदारा हर साल कढनि था नौजवाननि खे पना हथ में ॾेई, डिग्रियूं हथ में ॾेई, इल्मु न, सलाहियत न, विज़न न, हिकु पना हथ में ॾेई ॿाहिरि था कढनि उन्हनि खे त बाबा हाणे तूं वञी ज़माने में पंहिंजो ॻोल्हि। उहा कतार आहे CD लेवल जी, जंहिंमें 5 पोस्टूं अनाउंस कर त पोयां 20,000 माण्हू बीठा आहिनि। इन कतार में तव्हां पुॼी कोन सघंदव, केतिरो पुॼंदव। ॿी कतार आहे हज़ारनि जी हूंदी, B लेवल जी, लखे न हूंदा माण्हुनि में। A में अञा 100 हूंदा, A+ अञा अॻिते वेंदो त उन में चंद माण्हू मस आहिनि। हाणे असां तव्हांजे मथां आहे त असां पंहिंजे ॿारनि खे, तव्हां नौजवान जी ॻाल्हि थो कयां तव्हांखे, त तव्हां कहिड़ी कतार में बीहण जे अहल आहियो। जे तव्हां C ऐं D जे कतार जी लेवल जा आहियो त तव्हांजा नसुल ॻरी वेंदा, तव्हांखे उन मंझां चंद खे मिली सघंदो मौक़ो, बाक़ी सभु रहिजी वेंदा। हिकिड़ी बस में सीटूं ई कुल 40 आहिनि, बीठा 10,000 माण्हू आहिनि, धिका थाबा खाई बि वेंदा 40 न। लखनि जी कतार ॿारनि मां चंद वञी सघंदा रैंडमली, या उन्हनि खे चांस जेको मिलंदो प्रोबेबिलिटी। हज़ारनि ॿारनि मां बि ईअं थींदो। जेका A+ कैटेगरी आहे, जेका एक्सीलेंस वारी कैटेगरी आहे, उते मुक़ाबिलो ई कोन्हे हिन मुल्क में। असांजो नौजवान छा में लॻो पियो आहे, हे सॼो मुआशिरो लॻो पियो आहे C कतार में बीहण जे लाइ, ऐं पोइ दाह ऐं त शयूं मिलनि कोन थियूं। तव्हां ॾिसंदो त तव्हांखे, त इन करे मां चवां थो त पावर खे कनेक्ट कयो पंहिंजे हिन क़ाबिलियत सां, पंहिंजे इल्म सां, इन शइ सां। मां आख़िरी 2 ॻाल्हियूं करे हिन ॻाल्हि खे पूरो थो कयां, पोइ तव्हां भली सुवाल वठो। सिंध जो समाज, भला फ़र्ज़ु था कयूं त हिकिड़ो अहिड़ो नौजवान, मां क्रोपोटकिन जी थ्योरी खे वरी रेफर थो कयां आख़िरी पंहिंजी कंक्लूडिंग पंहिंजी ॻाल्हि में। क्रोपोटकिन चए थो त फ़र्ज़ु कयो तव्हां डॉक्टर आहियो, मां मिसाल चवंदो, तव्हां वटि हिकिड़ी मरीज़ माई या को मर्द आयो आहे, बीमारियुनि में वरितल आहे, कची आबादी में रहंदड़ आहे, ज़ाहिर आहे हुनजे घर जे आसपास गंदे पाणी जा ढेर आहिनि, गटर खुलिया पिया आहिनि, हू फ्रूट नथा खाई सघनि, हू साफ़ फिज़ा में साहु नथा खणी सघनि। पोइ तूं छा चवंदे? क्रोपोटकिन चए थो तूं आसमान ॾारे बि डॉक्टर थींदे न, पोइ डॉक्टर तौरु तूं छा चवंदे हुनखे त बाबा मां लिखी ॾियां थो, फ्रूट खाईंदी कर, साफ़ फिज़ा में साहु खणंदी कर, टेंशन न कंदी कर, जेके टेंशन आहिनि टेंशन न कंदी कर, हे सभु मसला अथई, फर्स्ट क्लास बहितरीन आहे, तूं सही थी वञे। त हू चए थो क्रोपोटकिन त तुंहिंजो ज़मीर तोखां पुछंदो कोन, जॾहिं हूअ इहा करे सघे हा, पोइ तो वटि छो अचे हा, बीमार छो थिए? ऐं पोइ तव्हां टाइम घटि आहे, तव्हां पढ़िजो इहो बुकलेट, ऐं तव्हांखे जंहिंखे बि खपे तव्हां असांजे ऑफिस मां मुफ़्त में खणी वञो ऐं दोस्तनि खे विराइजो भले। ऐं पोइ तव्हां पढ़ंदव त हू डॉक्टर जी ॻाल्हि थो करे, इंजीनियर जी ॻाल्हि थो करे, उस्ताद जी ॻाल्हि थो करे, हू वकील जी ॻाल्हि थो करे, हू सभिनी जी ॻाल्हि थो करे, वारे वारे सां सभिनी प्रोफेशन्स जी। त सुवालु इहो आहे त जेकॾहिं इनफ़रादी तरह को माण्हू कामयाबु थी बि वियो, थी वियो, उहो ईअं ई आहे जीअं हिकिड़े अहिड़े पाड़े में माण्हू जो घर हुजे जंहिंजे ॿाहिरि गंदगी हुजे, फिज़ा में मच्छर हुजनि, जरासीम हुजनि, पॉल्यूशन हुजे, ऐं हुनजो घर तमामु अंदरि साफ़ हुजे, हू केतिरो सिहतमंद रही सघंदो उन घर में। हिकिड़ो अहिड़ो समाज
जेको तबक़ाती ग़ुलामी वरितलु आहे, क़ौमी तरह पसमांद आहे, इंसानी तरह पोइते पियल आहे, इल्म में पोइते पियल आहे, सम्झ में पोइते पियल आहे, दुनिया जे हर मयार में 21वीं सदी ख़्याल खां पोइते पियल आहे, उन समाज जो को माण्हू अकेले सिर इनफरादी तरह इनफरादी माना में कामयाब थी बि वियो त उहा कामयाबी केतिरे उनजी कहिड़ी मॉरल वैल्यू आहे, उनजी कहिड़ी अख़लाक़ी वैल्यू आहे। इन करे तव्हांजे नसुल जे साम्हूं सुवालु आहे त ॿ रस्ता आहिनि। हाणे मां पंहिंजे ॾिसां थो ॿारनि खे या पंहिंजे ॿारनि जे दोस्तनि खे या नए नसुल खे, मां त पूरी कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजे ॿारनि में बि उहा सुठी पए जेका असां में पियल आहे, पर मां ॾिसां थो मजमूई तरह त हिन न दौर जो जेको नौजवान जेको सुठनि इदारनि में पढ़े थो, उहे ढंढ या पखीर, उहे जीअं वॾा थींदा उहे मोकिया ॻोल्हे भॼी वेंदा। हे जेको अपर मिडिल क्लास जो ॿार बहितर तालीम हासिल करे ज़माने जे ख़्याल खां कामयाब थी ऐं बहितर क़ाबिलियत अख़्तियार करे, इहो चाहींदो त मां अमेरिका में वञी सेटल थिया, यूरोप में सेटल थिया, छो हिन मुल्क में रहां, ऐं उन्हनि वटि जाइज़ सबब बि आहिनि तमामु घणा चवण जा। सवाल इहो आहे, हिकिड़ो पुटकिन वारी ॻाल्हि, त जंहिंजो जेतिरो इल्मु आहे, जंहिंजो जेतिरी सम्झ आहे, उनजो ओतिरो अख़लाक़ हुअणु खपे, उनजो ओतिरो अख़लाक़ी बार हुअणु खपे, ओतिरो समाजी फ़र्ज़ु हुअणु खपे। इन करे सिंध समाज खे आसमान मां क़ुवतूं अचे कोन बदिलाईंदियूं, ख़लाई मख़लूक़ बि कोन ईंदी। दुनिया ही समाज आहे, हिन समाज खे हिन समाज मां ई माण्हू ऐं ग्रोह इदारा शोभा ठाहे बीहारींदा। त हाणे आख़िरी तव्हांजे साम्हूं ॻाल्हि इहा ई आहे त तव्हां पंहिंजो पाण खां सुवालु कयो, तव्हांजो पंहिंजनि शोबनि में कामयाबु थियणु पहिरियों शर्त आहे, तव्हांजो पंहिंजनि शोबनि में क़ाबिल थियणु पहिरियों शर्त आहे, ऐं तव्हांजो ज़माने जे ख़्याल खां बि कामयाबु थियणु पहिरियों शर्त आहे। पर सुवालु इहो आहे त जेकॾहिं उहो फ़क़ति पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे ख़ानदान लाइ आहे त पोइ इहो सिनिकल आहे, इहो ख़ुदि गर्ज़ आहे, समाज खां अखियूं चुराईंदड़ आहे, ऐं इन में कंसोलेशन ऐं ख़ुशी तव्हांखे कॾहिं मिली सघे नथी। तव्हां ॾिसो पिया ॿाहिरि अमेरिका जा माण्हू सेटल थियनि था, असां वेंदा आहियूं, शौक़ में वेंदा आहिनि, 20-25 साल दिलि खोले कमाईंदा आहिनि, ऐं पोइ हर साल हिते ईंदा आहिनि। उहो सुकून हिते ॻोल्हींदा आहिनि अची, छो त हुननि जा रूट्स हिते आहिनि, उहो उते वेठा आहिनि, को परेशानी कोन्हनि खे, पर हुननि जो रूह, हुननि जी हर शइ हिते आहे। इन करे उहो हिते अची कचहरियूं करे, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे, माण्हुनि सां मिली, कोई नंढा नंढा कम करे पंहिंजे पाण खे तस्कीन ॾींदा आहिनि। त इन करे फ़र्दु समाज जो हिसो आहे, फ़र्दु समाज खां कटिजी टको नथो लहे। ऐं इहो ई फ़र्क़ु हो लिबरल पैराडाइम में ऐं समाजवादी पैराडाइम में, जो लिबरल पैराडाइम फ़क़ति माण्हूअ खे इनफरादी ख़ुशी ऐं इनफरादी आज़ादी ते ज़ोर ॾियणु सेखारियो, हुनखे इज्तिमाइयत कोन सेखारी। ऐं इहो ई फ़र्क़ु आहे जो समाजवादी फ़िक्र जॾहिं आयो त उन इंसान खे इनफरादी इंसाफ़, इनफरादी आज़ादी, ख़ुशीअ ते बि ज़ोर ॾियणु सेखारियो, पर उनखे समाज सां ॻंढणु बि सेखारियो। इन करे तव्हां नौजवान जेके हिन दौर में आहियो, तव्हांखे तइ करिणो पवंदो त तव्हां रोल मॉडल आहियो या न आहियो। ऐं जॾहिं मां चवां थो रोल मॉडल, त उनजो मतिलबु आहे त माण्हू ॾिसी तव्हां जहिड़ा थियण जी ख़्वाहिश कनि, इहो आहे रोल मॉडल। तव्हां जे पंहिंजे घर में आहियो त तव्हां जूं भेणूं भाउ तव्हांखे ॾिसी तव्हांखे आइडलाइज़ कनि त मूंखे हीअं थियणु खपे। जे तव्हां क्लासरूम में आहियो त तव्हांखे ॿिया शागिर्द ॾिसी आइडलाइज़ कंदा मूंखे हीअं थियणु खपे। तव्हां ओड़े पाड़े में आहियो, समाज में आहियो, जिते बि आहियो, ऑफिस में आहियो, किथे बि आहियो, रोल मॉडल जो मतिलबु आहे अहिड़ो माण्हू जेको उत्साह जो सरचश्मो हुजे ऐं जंहिंखे ॿिया ॾिसी ईअं थियण जी कोशिशि करे, इहो माण्हू रोल मॉडल आहे। उनमें शोभनि जो को मसइलो कोन्हे, माण्हू हर शोबे में थी सघे थो। त अॼोके दौर खे मां इन ॻाल्हि खे पूरो थो कयां त नौजवान नस्ल खे 21वीं सदीअ जे हिन शऊर ऐं तक़ाज़ाउनि ऐं घुर्जुनि खे सम्झंदे, पंहिंजे समाज खे सम्झंदे ऐं पंहिंजी क़ाबिलियत खे सम्झंदे ऐं वधाईंदे उनखे सिंक्रोनाइज़ करिणो पवंदो। तॾहिं दरअसल उहो हिकिड़े अहिड़े जंहिंखे रियल सेंस में कामयाबु चइजे, कामयाबु ज़िंदगी या हिकिड़ी आदर्शी ज़िंदगी या हिकिड़ी बहितर ज़िंदगी या हिकिड़ी ख़्याल ज़िंदगी। ऐं तव्हां ॾिसो त दुनिया में केतिरा माण्हू अहिड़ा गुज़रिया आहिनि जिन खे इनफरादी तरह का बि ज़रूरत न हुई इहो सभु कुझु करण जी। पर्सनली जे गिलेलियूं खे कहिड़ी खुटी कयो, गिलेलियूं खे छा पियो, पर ज़मीन महवर आहे या सिज महवर आहे, हुन मथे ई भरी त कोन आई। ऐं ॻाल्हियूं ॿई ग़लति हुयूं। मज़े जी ॻाल्हि इहा आहे
पर हुन चैलेंज कयो बाइबल जे उन तस्वर खे, चई त मुंहिंजी साइंस जी चई कोन थी, ऐं तव्हां ख़बर छा थियुसि ब्रोनो हुनजे कहिड़ी मथे जी बरी, ऐं तव्हां ॾिसंदव त ईअं समूरी इंसानी तारीख़ में तव्हांखे माण्हू अहिड़ा मिलंदा त इहा जेका इहे रोल मॉडल हुआ पंहिंजे दौरनि जा। त इन करे सिंध जे समाज खे बि हर शोबे में रोल मॉडल खपनि, ऐं ज़ाहिर आहे त उहे उस्तादनि जे फार्म में हुजनि, डॉक्टरनि जे फार्म में हुजनि, शाइरनि जे फार्म में हुजनि, अदीबनि जे फार्म में हुजनि, हर शोबे जे फार्म, सियासी कारकुन फार्म में हुजनि। जेतिरा हिन समाज खे उत्साहींदड़ रोल मॉडल घणा हूंदा, ओतिरो समाज ई तकड़ा छाल ॾेई अॻियां वेंदो। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजी गुफ़्तगू खे ॿुधो, ऐं जेकर तव्हांखे के बि सवाल आहिनि त मां हाज़िर आहियां। प्रोग्राम जे आख़िर में सवालनि ऐं जवाबनि जी निशस्त पिण थी, जंहिंमें नौजवाननि ऐं शरीक माण्हुनि मुख़्तलिफ़ सुवाल उथारिया, जंहिंजा जवाब मोहतरम जामी चांडियो तफ़सीली तौर ते ॾिना। सामीन वरी पाण मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान हाकिम चांडियो खे। जेॾां पेर तेॾां ख़ैर। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।